नाज़रीन, अॼु असां सां गॾु असांजे स्टूडियो में आहिनि ज़ुल्फ़कार क़ादरी साहब जन, जेके हिकु पॉलिटिकल वर्कर आहिनि ऐं उन सां गॾु कॉलमिस्ट, एक्टिविस्ट ऐं ह्यूमन ऐं सोशल एक्टिविस्ट जे तौर ते जेके आहिनि से समाज में कमु करे रहिया आहिनि। संदन पॉलिटिकल एफिलिएशन पीपल्स पार्टी सां तमामु ॾिघे अरसे ताईं रही आहे ऐं असां चाहियूं था त अॼु संदन इंटरव्यू वठूं, उन्हनि खां पुछूं त हिकिड़ो त जेके हींअर करंट अफेयर्स में जेका पॉलिटिकल सिचुएशन आहे उन जे बारे में बि उन्हनि खां पुछंदासीं त उहे सॼी हिन जेको आहे सो कैफ़ियत खे जेका असांजी पॉलिटिकल हले पई या सूरत हाल हले पई उनखे कीअं था ॾिसनि। ऐं उन खां अलावा असां चाहींदासीं त असां ज़ुल्फ़कार साहब जिन खां पुछूं त हुननि जॾहिं बेनज़ीर सां कमु कयो त हुननि बेनज़ीर जी शख़्सियत खे कीअं ॾिठो, ज़ुल्फ़कार अली भुट्टो सां जेकॾहिं हुननि कमु कयो हो या जेकॾहिं हुननि खे वेझो खां ॾिठो हो, यकीनन हुन वक़्त में हू नंढा हूंदा त हुननि उन जी शख़्सियत खे कीअं ॾिठो। ऐं जेकॾहिं हींअर असां पीपल्स पार्टी खे जेकॾहिं पुराणी पार्टी सां कंपेयर कयूं त हू उनखे कीअं उनजो तजियो करे सघनि था। सो असां हलूं था ज़ुल्फ़कार क़ादरी साहब जिन ॾांहुं ऐं उन्हनि खां पहिरीं उन्हनि जो तारुफ़ था वठूं, उन खां पोइ असां उन्हनि खां बाक़ाइदा सवाल ऐं जवाब जो सिलसिलो शुरू कंदासीं। ज़ुल्फ़कार क़ादरी साहब, असां चाहींदासीं त तव्हां पंहिंजो मुख़्तसिर तारुफ़ जेको आहे सो असांजे नाज़रीन सां करायो त तव्हां पंहिंजे पॉलिटिकल करियर जो आगाज़ कॾहिं कयो, तव्हां केतिरी उमिरि में जेको आहे एज़ अ पॉलिटिकल वर्कर पीपल्स पार्टी सां गॾिजी कमु कयो ऐं उन वक़्त में हालात कहिड़ा हुआ या ॿी हुई या तव्हां ज़ुल्फ़कार अली भुट्टो सां गॾिजी कमु कयो, असांखे ॿुधाईंदा। अदी महिरबानी, अव्हां मूंखे पंहिंजे हमसरी यूट्यूब चैनल जे हवाले सां घुरायो। मुंहिंजो ताल्लुक़ु कंबर शहर सां ऐं बेसिकली मां कंबर शहर जो आहियां ऐं मूं ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब सां पॉलिटिकली त कमु न कयो, पर ज़ुल्फ़कार अली भुट्टो सां मुलाक़ात थी ऐं मूं हींअर रिसेंटली उहो लिखियो बि आहे कालम पंहिंजे में त मूं ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे कीअं ॾिठो। भुट्टो साहब सां मुंहिंजी जेकी मुलाक़ात थी 1974 में थी, जॾहिं मां 6th क्लास में हुउसि ऐं भुट्टो साहब प्राइम मिनिस्टर पाकिस्तान हो ऐं खुली कचहरी जे हवाले सां कंबर शहर में आया ऐं पोइ हिकिड़ो जेके हिकिड़ा सेंसिटिव या शरारती ॿार हूंदा आहिनि उन्हनि जो हूंदो आहे त हीअ जेको मजमू आहे हिन में इहो चीफ गेस्ट आहे, मां हिन सां मिलां हुनखे हथु ॾियां, उहा ई जेकी ॿारानी जेकी शरारत मूंखे भुट्टो साहब ताईं खणी वई। ऐं उन टाइम ही सिक्योरिटी कंसर्न एॾा न हुआ, प्राइम मिनिस्टर ईअं ईज़ी वेठो ऐं माण्हुनि जा जेके प्रॉब्लम्स ॿुधे पियो त आउं बि वञी मिलियोमांसि, हथु ॾिनोमांसि त मूंखे चई त तुंहिंजो नालो छा आहे, त मूं चयो त मुंहिंजो नालो ज़ुल्फ़कार आहे। त नालो ॿुधी ऐं पोइ वरी जीअं असां मङणी थींदी आहे न, ॿार खे ॻराह टेड़ी पाईंदा आहियूं हीअं करे, त मूंखे ॻराह टेड़ी पाए चई त तूं मुंहिंजो नाले भाई आहीं, मूं चयो हा, त चई तोखे छा खपंदो आहे। त ॿार खे ज़हन में जेकी शइ हूंदी आहे सवार का बि शइ ॿार खे, त उहो ई उहो उन वक़्तु ॿुधाईंदो आहे। त मूंखे उन वक़्तु जेको सो ही त स्कूल में पढ़ंदो हुउमि न, त असांजो जेको मैथमेटिक ऐं जेको हिन जो ड्राइंग जो जेको टीचर हूंदा आहे उहो सख़्तु हूंदा, त मूं वटि ज्योमेट्री बॉक्स कोन हुई। त भुट्टो साहब मूंखे जॾहिं चयो त तोखे छा खपंदो आहे, त मूं चयो मूंखे ज्योमेट्री बॉक्स खपे। चई ठीकु आहे, तोखे मिली वेंदी। ऐं मूंखे चई त तव्हां हुते तूं मुंहिंजे हिते वेह। ऐं उन वक़्तु उन्हनि ॾींहंनि में 1974 में, छो त असां सेंसिटिव ॿार हूंदा हुआसीं, शयूं जेके इहो मेमरी में रखण बि वॾी ॻाल्हि आहे, त उहो ॿारु 6 दर्जे जो ॿारु उहे शयूं जेको पंहिंजे ज़हन में समाए थो अचे, ख़बर पई त हीउ माण्हू केरु आहे, ख़बर पई त हीउ डिप्टी कमिश्नर डारकानो आहे ख़ालिद अहमद ख़ान खर, उनखे चई त हींअर मैनेज कयो। उन वटि कंहिं SDM खे चयो या मुख़्तियार कार खे चयो, विदिन 10-15 मिंट में न सिर्फ़ु हू ज्योमेट्री बॉक्स वठी आया, पर उहो सॼो मूंखां पुछियईं त तूं कहिड़े क्लास में पढ़ंदा, मां चयो 6 में। त उहो सॼो मुंहिंजो कोर्स, कॉपी, बुक्स, हीउ सॼो कुझु ज्योमेट्री बॉक्स अची विया
ऐं पोइ हुनखे पंहिंजे DC वरी इंफॉर्म कयो, मिलिट्री जेको ADC हो प्राइम मिनिस्टर जो, त प्राइम मिनिस्टर आस्ते जेको सो भुट्टो साहब खे इंफॉर्म कयो त सर उहो ॿार जा जेके शयूं अची वियूं आहिनि। त पोइ मूंखे घुराए ऐं चयईं त ही वठो ऐं तव्हां पढ़िजो। ऐं इन सां गॾु भुट्टो साहब ॿियो हिकिड़ो कयो कमु, त उन सिंध जा जेके सीनियर मिनिस्टर हूंदा हुआ ऐं हेल्थ मिनिस्टर हूंदा हुआ, अब्दुल वहीद कटपर मरहूम, ऐं उहे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जी पर्सनल हिकिड़ी ट्रस्ट हूंदी हुई, ZA भुट्टो चैरिटेबल ट्रस्ट, जंहिंमां हू मुख़्तलिफ़ ॿारनि या नीडी पर्सन्स खे स्कॉलर ॾींदा हुआ या जेके इन क़िस्म जूं चैरिटी जूं उन में ट्रस्ट में हलंदा हुआ सिलसिला। ऐं उन ट्रस्ट जो सेक्रेटरी हो अब्दुल वहीद कटपर साहब। ऐं कटपर साहब खे घुराई, चई हिन ॿार जो जेको आहे सो नालो लिखियो ऐं के स्कूल जो सॼो ई डेटा हिन खां वठी ऐं हिनखे उन ट्रस्ट, मुंहिंजी ट्रस्ट मां हिनखे स्कॉलर ॾियोसि। ऐं मूंखे चई त तव्हां पढ़िजो। त इहा भुट्टो साहब सां पहिरीं मुलाक़ात हुई 74 में। ऐं पोइ वरी ॿी मुलाक़ात मुंहिंजी थी भुट्टो साहब सां 76 में, जॾहिं 2 सालनि खां पोइ स्कॉलर ख़तमु थी वई, बंदि थी वई। उन वक़्तु जेको उन वक़्त जा 150 रुपया जेके स्कूल में ईंदा हुआ, हेड मास्टर मूंखे घुराए उहो वरी ॾींदो हो ऐं पोइ वरी मूंखां साइन वठंदा। पोइ वरी 2 सालनि ताईं उहो हिकिड़ो उन जेको प्रोग्राम हो, पोइ वरी 2 सालनि पोइ ख़तमु थी त वरी हाणे ॿार जे हिकिड़ो ख़र्ची बंदि थी वञे त बहरहाल घर वार जी त मिलंदी आहे, पर जेको तव्हांजो हिकिड़ो रूटीन जो थी थो वञे उहो जॾहिं तव्हांजो सिलसिलो ख़तमु थियो त मुंहिंजो चङो हाणे कंहिंखां मां पुछी चयो भुट्टो साहब ईंदो आहे, लाड़काणे ईंदो आहे, ईद ते अलमुर्ज़ा में वेहंदो आहे। पोइ वरी 96 में ऐं उहो जेको मूं लिखियो ऐं मूंखे उहो भुट्टो जेको मां इंस्पायर थियुसि भुट्टो साहब खे। हिकिड़ो त इहो थियो त हुन मूंखे स्कॉलर ॾिनी, मूंखे उनजे लाइ जेको सो हिकिड़ी ॾाढी मोहबत थी त हीउ भलो माण्हू आहे। ऐं पोइ वरी 96 में जॾहिं मां वञी वेठुमि त भुट्टो साहब ईद बि मिले रूटीन में जीअं थींदो आहे। प्राइम मिनिस्टर हो मुमताज़ अली भुट्टो साहब, अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादा, जतोई साहब वारा भरिसां सभु वेठा ऐं मुख़्तलिफ़ माण्हू हुआ। त थोरी देरि खां पोइ मां चेयर्स में आम माण्हू सां जे वेठो, मुंहिंजी वेठो ॿार आहे त उन वक़्त जो DSP आहे, मूंखे हेॾे तव्हां अचो ऐं भुट्टो साहब जे साम्हूं वञी मूंखे बीहारियईं। भुट्टो साहब ॾिसी मूंखे ईअं गौर सां हिकिड़े लम्हे लाइ ॾिसी चई तूं उहो ॿारु आहीं न जंहिंखे कमर में मूं स्कॉलर ॾिनी? पुछो हा। चई तूं पढ़ी थो या रुली थो? त मां चयो मां पढ़ां थो ऐं सुठे नंबरनि में मां पास। चई अच्छा, चई तोखे स्कॉलर उहा मुंहिंजी न साईं 2 साल ताईं मिली, उहा बंदि थी वई आहे। चई ठीकु आहे, तोखे वरी मिलंदी पर पढ़जांइ। बसि पोइ उहा वरी 77 में 5 जुलाई ते जेको आहे सो मार्शल लॉ लॻी, जनरल ज़ियाउल टेक ओवर कयो त उहो सिलसिलो वरी जेके बि हू ट्रस्ट वस्ट सील थी विया त उहो सिलसिलो बंदि थी वियो। पर पोइ हिकिड़ो हुन माण्हूअ जे लाइ जॾहिं मूंखे ख़बर पई त ओसिताणी मां 77 में 9th क्लास ताईं पहुची चुको हुउसि। पोइ जॾहिं मूंखे ख़बर पई त हुन माण्हूअ खे फ़ौज गिरफ़्तार करे छॾियो आहे ऐं हाणे हू मार्शल लॉ अथॉरिटीज़ हुनखे बंदि करे छॾियो आहे। त पोइ फस्ट जेको सो सेप्टेंबर 77 में असां प्रोटेस्ट कयोसीं जॾहिं भुट्टो साहब खे आख़िरी दफ़ो अलमुर्ज़ा मां गिरफ़्तार करे खणी विया कोट लखपत लाहौर। त पोइ हिकिड़ो जीअं माण्हुनि जो एहतजाज थींदो आहे, असीं हुन में शामिलु थियासीं। पोइ उहा पहिरीं गिरफ़्तारी थी, कुझु ॾींहं रहियासीं असीं जीअं थाने वाने में, पोइ वरी छॾियनि। पोइ इहो हिकिड़ो तसलसल थी वियो, सियासी ज़िंदगी जो आगाज़ थियो। पोइ जेके बि सरगर्मियूं हूंदियूं हुयूं भुट्टो साहब खे बचाइण जे हवाले सां कोई जलसो जुलूस हूंदो त पोइ उन में असां शरीक थी वेंदा हुआसीं। ऐं पोइ इन में वरी तेज़ी तॾहिं आई जॾहिं 5 सेप्टेंबर
मार्च 78 में लाहौर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस मौली मुश्ताक भुट्टो साहब खे जेको आहे सो सवाइ मौत जी सज़ा ॿुधाई। बेनज़ीर साहिबा उन ॾींहंनि में यंग छोकिरी हुई ऐं पोइ भुट्टो साहिब जा ॿार जेके हुया ॿई पुट उहे मुल्क खां ॿाहिरि आहे ऐं बेनज़ीर साहिबा जे मथां हिकिड़ी ज़िमेवारियूं अची वियूं, हिकु वॾी न्याणी ऐं हुनजी सियासत जो आगाज़ हो इहो बेनज़ीर साहिबा जी। ऐं हू उन जेकी लाहौर हाई कोर्ट जी सज़ा जे ख़िलाफ़ु माण्हुनि खे मुनज़िम करण जे लाइ मुख़्तलिफ़ दौरा कंदी हुई ऐं हुन बेनज़ीर साहिबा हिकिड़े लाड़काने में मीटिंग घुराई सेप्टेंबर 78 में, जंहिंमें आउं बि शरीक थियुसि। ऐं पोइ उहो हिकिड़ो बाज़ाब्ता हिकिड़ी पॉलिटिक्स में शुरूआति थी वई। पोइ उन्हनि जी जेकी स्टूडेंट्स विंग हुई SPSF सपा, उन में मां उहिदेदार थियुसि ऐं उन ॾींहं खां बेनज़ीर साहिबा सां हिकिड़ो तालुक़ बि जुड़ियो पॉलिटिकली। ऐं पोइ इहो तालुक़ जेको आहे सो बेनज़ीर साहिबा सां उनजी न सिर्फ़ु बेनज़ीर साहिबा सां पर पोइ बेगम नुसरत भुट्टो सां ऐं बि उहो तालुक़ रहियो। के तालुक़ हूंदा आहिनि सिर्फ़ु अव्हांजा सियासी तालुक़ हूंदा आहिनि, कहिड़े ऑर्गेनाइज़ेशन में तव्हां हलो था त कंहिंसां सिर्फ़ु अव्हांजो ऑफिस वर्क ताईं तालुक़ हूंदो आहे। के कलीग्स अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंसां अव्हांजो फैमिली तालुक़ बणिजी वेंदो आहे इन सफ़र में ज़िंदगी में। त मां इहे चवंदुमि त बेनज़ीर साहिबा हाणे वॾे या बेगम साहिबा हिकिड़ी वॾे पाए जा लीडर हुआ ऐं हुननि जी इंटरनेशनली हुनजी हिकिड़ी हुई सुञाणप हुई, पर हुननि सां हिकिड़ो घर जो तालुक़ जुड़ी वियो। बेनज़ीर साहिबा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ऐं मुंहिंजे घर ईंदी रही, बेगम साहिबा ईंदी रही ऐं इन सिलसिले में मार्शल लॉ जे दौर में गिरफ़्तारियूं बि थियूं, जंहिंमें पोइ मां तवील जेल बि काटिया ऐं सिंध जे तक़रीबन लाड़काना जेल आहे, सखर जेल आहे, ख़ैरपुर सेंटर जेल आहे, कराची जेल आहे। उन में ज़िंदगी जो हिकिड़ो वॾो अरसो मार्शल लॉ जे इन में पीरियड में क़ैद बि कटियासीं ऐं कंहिं बि क़िस्म जो को कंप्रोमाइज़ न कयोसीं, थकियासीं बि न। अञा विल हूंदो छो त कंहिंसां अव्हांजी कमिटमेंट थिए थी त पोइ माण्हू हिकिड़ो माण्हू हलियो थो वञे त इहो हिकिड़ो तारुफ़ हो मुंहिंजो। ज़ुल्फ़िकार साहिब ईअं चई सघिजे थो तव्हांजो पीपल्स पार्टी सां जेको सियासी तालुक़ जुड़ियो उहो हिकिड़ी जॉमेट्री बॉक्स खां जेको आहे उहो ठहियो ऐं उहो तव्हां खां ठहंदे तव्हां बीबी ताईं जेको आहे सो पहुता ऐं उन खां पोइ तव्हां बाक़ाइदगी सां एज़ अ कारकुन पीपल्स पार्टी जे कारकुन जी हैसियत सां तव्हां सियासत जी शुरूआति कई ऐं सपाफ में विया, तव्हां जेल बि काटी ऐं तव्हां मुख़्तलिफ़ मरहलनि ते यकीनन हिकिड़े वफ़ादार कारकुन जो पंहिंजो जेको आहे सो किरदारु अदा कयो। तव्हां इहो असांखे ॿुधायो त पीपल्स पार्टी में हूंदे तव्हां बेनज़ीर भुट्टो जे वेझो रहिया, पर तव्हां जेकॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं बीबी साहिबा जी जेकॾहिं शख़्सियतुनि खे तव्हां हिक ॿिए सां भेटियो त उन्हनि ॿिन्ही में तव्हांखे फ़र्क़ु कहिड़ो नज़र आयो? भुट्टो साहिबु ऐं बेनज़ीर में असां घणनि ॻाल्हियुनि में फ़र्क़ु बि चई सघूं था ऐं उन्हनि में हिकु जहिड़ाई बि चई सघूं था। फ़र्क़ु इन हवाले सां त असां वटि जीअं सोसाइटी में जेंडर जो इशू आहे त भुट्टो साहिबु मर्द हो ऐं पोइ फ्रीली जेको आहे सो जेको हूंदो आहे मर्द हूंदो आहे उहो समाज सोसाइटी में मूव करे सघंदो आहे ऐं फीमेल जे लाइ कुझु जो वरी जेके से पाबंदियूं हूंदियूं आहिनि। ऐं पर बेनज़ीर साहिबा पंहिंजे पीउ जी लेगेसी खे कंटिन्यू कयो रखण जी कोशिशि कई। ख़ैर मुंहिंजो हाणे भुट्टो साहिब सां को एॾो पॉलिटिकल हिकिड़ो सफ़र त न रहियो, मुंहिंजो उन सां जस्ट हिकिड़ियूं स्कॉलर जे हवाले सां जेके ॿ थी मीटिंग, पर हुन जे ॿिन्ही में हिकिड़ी शइ मुश्तरका मूं ॾिठी
त भुट्टो साहब जी ज़हानत ऐं यादाश्त त हाणे किथे 74 में हुन सां मिलियो आहियां भुट्टो साहब सां कंबर में 2 साल गुज़री विया आहिनि। हिकिड़ो आलमी अॻुवाण जंहिं दुनिया जा अलाए केतिरियूं कॉन्फ्रेंसिस अटेंड कयूं हूंदियूं, माण्हुनि सां मिलियो हूंदो, लखे माण्हुनि जा जलसा अटेंड कया हूंदा, वरी उहे उन माण्हू सां 76 में जॾहिं हू मूंखे ॾिसे थो त हुनखे स्ट्राइक थो करे त हीउ उहो ॿारु आहे जंहिंखे मां 2 साल अॻ में कुझु अर्सो हिकु स्कॉलर ॾिनी हुई ऐं उहो मूंखे सुञाणे थो वठे ऐं पोइ वरी मूंखे घुराए थो ऐं बजाए जो आऊं तारीफ़ करां मूंखे पाण थो चवे त तूं उहो ई आई न जेके मूं हुते स्कॉलर ॾिनी। इहा यादाश्त जेकी आहे इहा मतिलबु हिकिड़ी एक्स्ट्रा ऑर्डिनरी माण्हुनि में थिए थी ऐं हर कंहिं में इन क़िस्म जो यादगिरो नथो रहे। असांखां त जेको सो इहो बि पंहिंजी ॻाल्हि था कयूं त असांखां जेकॾहिं को माण्हू मिले थो कंहिं प्रोग्राम वोग्राम में आहे त विसरी वञे थो या साम्हूं थो अचे त असां ज़हन ते ज़ोर था ॾियूं त हिन माण्हू खे मूं किथे ॾिठो आहे, पोइ अलाए किथे ॾिठो आहे, पर हुन माण्हू जी यादाश्त एॾी हिनखे ज़हानत तेज़ जो हुन सुञाणे थो। पॉलिटिकली भुट्टो साहब बि हिकिड़ी वेलफेयर स्टेट जे लाइ जिदोजहद कई, आवाम जे लाइ जिदोजहद कई, पर मूं बेनज़ीर खे वरी ॾाढो क़रीब सां ॾिठो इन सॼे हुन में अरसे में। त हिकु जॾहिं मां हुनखे ॾिठो या मुंहिंजी हुन सां मुलाक़ात थी त उन वक़्तु बेनज़ीर भुट्टो साहिब जी जेकी एज हुई उहा 24 सालनि जी छोकिरी। असां वटि जेके 23-24 सालनि जी छोकिरियूं हूंदियूं आहिनि उहे अञा पढ़ंदियूं आहिनि, कंदियूं आहिनि, उन्हनि जा पंहिंजा ख़्वाब हूंदा आहिनि, तसवर हूंदा आहिनि, पर उन छोकिरीअ खे मूं बेनज़ीर भुट्टो साहिबा खे मूं उन एज में ऐं हिकिड़ी वॾी तकलीफ़ जे मरहले में बहादुरी सां ॾिठो, जंहिं फेस कयो ऐं न सिर्फ़ु हुन फेस कयो हालतुनि खे ऐं हेॾी वॾी पार्टी पंहिंजे पीउ जी पार्टी लेजेसी खे हुन बरक़रार रखण जी कोशिशि कई ऐं हुन में बि मूं उहा ई ॾिठी ॻाल्हि त यादगिरी वारी ज़हानत वारी त जंहिं माण्हूअ खे ॾिसे या मुलाक़ात करे बेनज़ीर साहिब में मूं इहा ॻाल्हि बि नोट कई त जंहिंसां हू हिकिड़ो दफ़ो मिली मीटिंग कयईं त पोइ उहे साल हलिया गुज़री वञनि पर किथे बि ॾिसंदी त उनखे सुञाणींदी ऐं हुनखे चवंदी त तव्हां कीअं आहियो। ईअं काफ़ी दफ़ा मूंसां थियो की मां मूंसां काफ़ी दफ़ा मूं ॾिठो त पर हुननि में इहा ॻाल्हि हुई त माण्हुनि खे इज़त ऐं रेस्पेक्ट ॾियणु, जेके अॼु ॾींहं ताईं ही माण्हू आम माण्हू जेको हुननि खे इज़त सां यादि था कनि, इहो हुननि जी माण्हुनि सां हिकिड़ी कमिटमेंट हुई जेकी हुन बहसियत इंसान ग़लतियूं थियनि थियूं इंसान जी ज़िंदगी में हेठां मथां थियनि थियूं ऐं को बि परफेक्ट इंसानु कोन्हे। यकीनन भुट्टो साहिब खां बि पॉलिटिकल ग़लतियूं थियूं हूंदियूं, बेनज़ीर साहिब खां बि सियासी ग़लतियूं थियूं हूंदियूं ज़िंदगी में, पर बहसियत मजमूई जॾहिं ॾिसूं था त हू तमामु वॾे पाए जा ॿई सियासतदान हुआ ऐं हुननि खे माण्हुनि जो ग़रीबनि जो अहसासु हूंदो, क़दुरु हूंदो हो, वर्कर्स जो क़दुरु हूंदो हो ऐं हुननि पार्टी खे बैलेंस रखण जी कोशिशि कई। छो त पीपुल्स पार्टी बेसिकली नारो त हुनजो इहो हो त ग़रीब माण्हुनि खे अॻिते आणणो आहे, जेको हुनजो स्लोगन हो त रोटी कपिड़ा मकान ग़रीब माण्हुनि जी ज़िंदगी खे बहितर बणाइणो आहे। पर जेको क्लास वाइज़ जेकी मल्टी क्लास पार्टी हुई जंहिंमें जागीरदार बि हो, वॾेरो बि हो, भोतार बि वेठो हो, मज़हबी माण्हू मौलवी साहिब बि हूंदा हुआ, शागिर्द स्टूडेंट हारी वारी बि शामिलु हूंदा। इन मल्टी क्लास पार्टी खे हलाइणु, बैलेंस करे हलाइणु, इहो वॾो हिकिड़ो फ़न आहे जेको भुट्टो साहिब में या बेनज़ीर साहिबा में ही खे हो। त जेको वर्कर हुनखे यादि था कनि या मां जेको मुंहिंजो ज़ाती तजुर्बो रहियो त मोस्टली उहो कल्चर चेंज थो थी वञे पार्टियुनि जे अंदरि, पर हुननि जेको हुनखे माण्हू जेको यादि था कनि या वर्कर हुन अञा ताईं खणी गोशा नशीन आहिनि, कमु नथा कनि,
पर उन जे लाइ जेकी रेस्पेक्ट आहे उहा इहा आहे त हुन बैलेंस करे मामलनि खे हलायो, जिथे वॾेरे खे हुननि जेको एडजस्ट कयो उते हुननि ग़रीब कारकुन खे बि एडजस्ट करण जी कोशिशि कई। त यकीनन जेको अव्हांजो सुवाल ते मोटी थो अचां त हुन में जेको फ़र्क़ु हो त जेंडर जो त फ़र्क़ु हुयो ई हुयो, पर वरी जेको भुट्टो साहिब जी जेकी टीम हुई उहा हिकिड़ी ॿी टीम हुई। ऐं डेफिनेटली जॾहिं घर जा मालिक तब्दील था थियनि, नया मकीन था अचनि, त वरी हुननि जो हिकिड़ी नई टीम थी जुड़े। जीअं बेनज़ीर साहिबु आहे, भुट्टो साहिब जी शहादत खां पोइ बेनज़ीर साहिबु आई, त पोइ हुन में मुमताज़ अली भुट्टो साहिबु, अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादा हो, जतोई साहिबु, या इन क़िस्म जा जेके सीनियर माण्हू आहे उहे जेके पार्टी छॾे विया। बेनज़ीर वरी हिकिड़ी नई टीम जोड़ी ऐं वरी हिकिड़ो नओं सिलसिलो हुन हलायो, पर हुन कामयाबी सां पार्टी खे हलायो। इहा ॻाल्हि जेको आहे। ज़ुल्फ़िकार साहब, तव्हां हींअर जीअं ॻाल्हि कई त बीबी जॾहिं आई त हुन पंहिंजी टीम ठाही, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी टीम मां कुझु माण्हुनि खे हुन जेको आहे सो एक्सक्लूड कयो, ऐं उहे जेके माण्हू हुन पंहिंजी टीम में शामिलु न कया त उन जे पुठियां कहिड़ा सबब थी सघनि था? छो जो बीबी जे मथां कुझु इल्ज़ामात बि लॻनि था त हुन जॾहिं इक़्तिदार पहिरियों दफ़ो हुनखे जॾहिं मिली रहियो हो त हुन कंप्रोमाइज़्ड हिकिड़ो जेको आहे सो इक़्तिदार वठण जी कोशिशि कई हुई। उहो त हिकिड़ो हादसो हो जेको ज़ियाउल हक़ जो थी वियो हलो, न त ज़ियाउल हक़ खे सदर थियणो हो ऐं उन जी सदारत में जेको आहे सो बेनज़ीर भुट्टो खे ओथ खणी वज़ीर आज़म जो उहिदो मिलणो हो। त इहे सभई शयूं जॾहिं तव्हां ॾिसो था, या ज़ाहिरी ॻाल्हि आहे त तव्हां उन वक़्त जा विटनेस आहियो, त उन दौर जी बेनज़ीर जेका हिकिड़ी एहतिजाज करे शुरू थी पंहिंजो जेको आहे सो पंहिंजे सियासी करियर जो आगाज़ थी करे, ऐं वरी जॾहिं उहा कंप्रोमाइज़्ड तव्हांखे नज़र थी अचे, त उन ॿिनि बेनज़ीर जा जेके उहे ॿ पासा आहिनि शख़्सियत जा, उन्हनि खे उन वक़्त जो आवाम कीअं ॾिसी रहियो हो, या एज़ अ वर्कर तव्हां उनखे कीअं जेको ॾिठो, तव्हां उनखे कीअं तस्लीम कयो, तव्हां उन वक़्तु छा सोचे रहिया हुआ, ऐं हिकिड़ो आम माण्हू जेको आहे उनजो पीपल्स पार्टी जो उहो कीअं सोचे रहियो हो? यकीनन इंसान जदोजहद जे अंदरि, स्ट्रगल जे अंदरि मुख़्तलिफ़ फेज़िस आहिनि, मरहला आहिनि, ऐं उन्हनि में माण्हू सिखे थो। बेनज़ीर साहिबा जा जेके तजुर्बा रहिया ज़िंदगी में, जेको मतिलबु असां पॉलिटिकल वर्कर जी हैसियत सां बि उन ॾींहंनि खे ॾिठोसीं, पर हू लीड पई करे उनखे। हाणे उन ॾींहंनि में जेको ज़ियाउल हक़ जे वक़्त में हुन बल्दियाती चूंडुनि जो हिकिड़ो रखियो। भुट्टो साहिब जी फांसी खां पोइ हुन बल्दियाती जेको निज़ाम मुतारिफ़ करायो, ऐं जंहिंमें हुन बल्दियाती चूंडूं करायूं। ऐं बेनज़ीर जेको सो फ़ैसिलो कयो त असां बल्दियाती चूंडुनि में हिसो न वठंदासीं। उन सां इहो थियो त बल्दियाती चूंडूं थियूं, अहिड़े क़िस्म जा जेके माण्हू चूंडिजी आया, जेके वञी ज़ियाउल हक़ जी ॿी टीम थी बीह रहिया। इहो हिकिड़ो तजुर्बो थियो। ऐं पोइ उनखे जेको आहे माण्हू जॾहिं सोचे थो, जॾहिं चूंडूं थी वयूं, बल्दियाती चूंडूं थी वयूं, ऐं बेनज़ीर साहिबु बाइकाट कयो ऐं ॿिया चूंडिजी आया, त हुन पोइ उन हिकिड़ो तजुर्बो थियो त छा वाक़ई असांखे जेके, छो त ॾिसो असां जो जेको सिस्टम आहे, निज़ाम आहे, या जेको सोसाइटी आहे, उन में जेको आम असांजो माण्हू आहे उहो ॾाढो नंढनि नंढनि मसइलनि में घिरियल आहे। त रेवेन्यू जा प्रॉब्लम्स, पुलिस जा प्रॉब्लम्स, माना असांजी जेकी समाज आहे, ॻोठाणो समाज, जेके शहरी समाज, थोरो फ़र्क़ु आयो आहे, पर मोस्टली जेकी पॉपुलेशन आहे असांजी जेको आहे ॿारनि जी आहे, ॻोठनि जी आहे, उनजो सॼो जेको कल्चर आहे उहो थाणे ऐं मुख़्तियारकारी ऐं SDM असिस्टेंट कमिश्नर जे इन्हनि ऑफिसनि जे चौधारी थो घुमे। छो त ॿनी ॿारनि जा रिकार्ड विकार्ड उते आहिनि, ऐं चोरी चकारी जो फिरियादियूं विरियादियूं थाणनि ते आहिनि, त सॼो जेको सर्किल आहे उहो इन जे चौधारी थो फिरे। हाणे उते जॾहिं असांजो को माण्हू नुमाइंदो न रहियो, असां चूंडुनि खां ॿाहिरि रहियासीं, त उहे वरी ॿिया माण्हू जेके जेके चूंडिजी आया, उन्हनि वञी जेको सो ज़ियाउल हक़ जो कमु सिधो कयो। उन्हनि जी इहो थियो पहिरियों मरियो बल्दियाती चूंडुनि जो। उनखां पोइ वरी 83 जी MRD जी मूवमेंट आई, ऐं सिंध MRD मूवमेंट हिकिड़ी हिस्टोरिकल मूवमेंट हुई, जंहिंमें सिंध जे माण्हुनि वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, ऐं
माना ज़ियाउल हक़ जे तसवर में बि न हो को त सिंध में एॾी वॾी तहरीक हली सघे थी। उनजो नतीजो इहो थियो त वरी बलदियाती चूंडूं थियूं, वरी जेको पीपल्स पार्टी उन खां ॿाहिरि रही, वरी ॿिया माण्हू चूंडिजी आया, वरी जेको सो उन खां पोइ 85 में ज़ियाउल हक़ ग़ैर जमायती जेको आहे सो आम चूंडुनि जो ऐलान कयो। उन में बि पीपल्स पार्टी बाइकाट कयो त न असां हिन में न बीहंदासीं, असां हिसो नथा वठूं। त उन जे नतीजे में जेके माण्हू चूंडिजी आया, MNAs MPs चूंडिजी आया ऐं उन में जेकी गवर्नमेंट ठही उहो मोहम्मद ख़ान जूने जे साथ प्राइम मिनिस्टर थियो। त ऐं हिकिड़ो उहो सॼो 85 खां वठी उहो जेको पीरियड हलियो, त मुसलसिल जॾहिं तव्हां पावर खां ॿाहिरि आहियो ऐं रुॻो जंग में आहियो त आम माण्हुनि जो मसइला बि त हल करणा था पवनि। प्रॉब्लम्स उनजो केरु क्रिएट करे, या त तव्हां पंहिंजे माण्हुनि खे चओ त बाबा हाणे असां पावर में आहियूं कोन, इहे जेके चूंडिजी आया आहिनि ज़ियाउल हक़ जा माण्हू तव्हां इन्हनि ॾे वञो। तव्हां आम हारी मज़दूर वीचारो जेको अचे थो जेको परेशान आहे उन त छो त असां वटि तव्हांखे जीअं मां ॿुधायो त असां वटि जेको फिरे थी पियो समाज जो मामिलो, उहो ज़मीनुनि ऐं रिकॉर्ड मुख़्तियार कार तपेदार असिस्टेंट कमिश्नर थाणो DSP WSP सूबेदार जे चौधारी। हाणे जॾहिं उते असांजो माण्हू आहे कोन, तव्हां ॾे माण्हू हिकिड़ो अचे थो, तव्हां हुनखे छा चवंदो त मां त गवर्नमेंट में आहियां कोन, पोइ चवंदो भला पोइ मां छा कयां, वेंदो उन ई बोतार ॾे वेंदो जेको ज़ियाउल हक़ जी चूंड में हिसो वठी आयो हूंदो। हुन चयो त असीं ज़ियाउल हक़ जे हिन निज़ाम खे क़बूल कोन था कयूं। जेको हिकिड़ो उनजो थाट हो, उन वटि हिकिड़ी थ्योरी हुई त हीउ जेको ज़ियाउल हक़ जो जेको निज़ाम आहे, जॾहिं असां ज़ियाउल हक़ जी हिनखे गवर्नमेंट खे मञूं कोन था, ज़ियाउल हक़ जी अथॉरिटी खे नथा मञूं, त असां हुनजे कंहिं बि सिस्टम जो हिसो न बणंदासीं, हुनजे करे बाइकाट था कयूं। उन खां पोइ थियूं जेके आम चूंडूं 85 जूं आम इलेक्शनियूं थियूं, ग़ैर जमायती थियूं। उन में बेनज़ीर साहिबा वरी बाइकाट जो फ़ैसिलो कयो त ग़ैर जमायती चूंडुनि में असीं कोन बीहंदासीं। उनजो इहो थियो त हिकिड़ी असेंबली चूंडिजी आई, जंहिंमें सिंध में सैयद गौस अली शाह साहिबु जेके चीफ मिनिस्टर थी आया ऐं मर्कज़ में जेको सो मोहम्मद ख़ान जूने जो साहिबु प्राइम मिनिस्टर थी आया। ऐं हिकिड़ो जेको सो वरी सिस्टम जेको सो थी हलियो हिन जे अंदरि, त पीपल्स पार्टी वरी बि ॿाहिरि रही पावर खां ऐं हिकिड़ो सिस्टम हलियो। पोइ अॻिते हली जॾहिं छो त जूने जो साहिबु असीं खणी उन जा मुखालिफ़ पंहिंजी जाइ ते हुजूं, पर जूने जो साहिबु जेको अकॉर्ड किया, जिनवा अकॉर्ड कयो, ॿिया कयईं, या मार्शल लॉ जेको हिनखे ज़ियाउल हक़ मार्शल लॉ खईं ऐं हिकिड़ो जेको सो मार्शल लॉ खां सिविल गवर्नमेंट जी तरफ़ हिकिड़ो जेको हलियो सिलसिलो। ऐं हिकिड़ो आख़िर अहिड़ी स्टेज आई जो ज़ियाउल हक़ उन पंहिंजे निज़ाम खे खां बि अचे जेको सो तंग थियो, जो आख़िर मई 1988 में आख़िर जूने जे साहिब खे बि हुन जेको सो गवर्नमेंट खे बरतरफ़ करे ऐं आम चूंडुनि जो ऐलान कयो ज़ियाउल हक़। ऐं त 90 ॾींहंनि जे अंदरि आम चूंडूं आहिनि। बेनज़ीर साहिब मोहम्मद ख़ान जूने जी बरतरफ़ी खां पोइ ज़ियाउल हक़ जॾहिं आम चूंडुनि जो ऐलान कयो त बेनज़ीर इन सभिनी तजुर्बनि खां गुज़री चुकी हुई ऐं काफ़ी माण्हू हुन सां इख़्तिलाफ़ु कंदा। ऐं जीअं अवां बि ॻाल्हि कई त उहा बेनज़ीर जेको आहे सो उहा जेकी ज़ियाउल हक़ सां विढ़ंदी आई, पोइ वरी जॾहिं उहा कीअं उन ते आमादा थी त बेनज़ीर महसूसु कयो त उन सिस्टम में अंदरि रही तव्हां वञी ऐं जेको आहे सो तव्हां उते बि जंग करे सघो था। ऐं हुन मोहम्मद ख़ान जूने जी बरतरफ़ी खां पोइ जेको आम चूंड जो ऐलान थियो, चई त ठीकु आहे असीं बीहंदासीं। पोइ जो कंहिं सुवालु पुछियुसि त सदर त साॻियो ज़ियाउल हक़ लॻो वेठो आहे, ऐं जेकॾहिं पोइ तव्हां ईंदव चई हिन ॻाल्हि खे ॾिसंदासीं पर असीं हिसो वठंदासीं इन में। ऐं चई जेकॾहिं तव्हां प्राइम मिनिस्टर थी वियो, चई जॾहिं प्राइम मिनिस्टर थियमि त पोइ ज़ियाउल हक़ ऐं असीं ॾिसूं था त असांजो कोलेशन छा हूंदो, उहो वक़्तु ॿुधाईंदो। पर इहो आहे त तव्हां जीअं ॿुधायो त उहा हिकिड़ी ज़ियाउल हक़ खे कुदरत जी तरफ़ मौक़ो न मिलियो ऐं अगस्त 1988 में ज़ियाउल हक़ जेको आहे सो हिन जेको आहे हिकु फ़िज़ाई हादसे में हिन दुनिया मां हलियो वियो। ऐं उन खां पोइ थियनि थियूं चूंडूं हिनखे मुल्क जे अंदरि।
जेके थियूं नवंबर में अक्टूबर में 88 में थियूं, बेनज़ीर साहिबा हुन में हिसो वरितई ऐं बेनज़ीर साहिबा खे रोकण जे लाइ उन वक़्त जी, छो त ज़िया-उल-हक़ जे मरण खां पोइ जेको सेटअप आयो उन में इसाक ख़ान थियो सदर ऐं आर्मी चीफ हो जनरल असलम बेग ऐं ISI जेके चीफ हो उहो जनरल हमीद गुल हो। हुननि पीपल्स पार्टी ऐं बेनज़ीर जो दग रोकण लाइ तमामु जेके जमायतूं हुयूं उन्हनि जो हिकिड़ो गॾियल इतिहाद ठारायो, जंहिंमें तमामु पार्टियूं शामिलु हुयूं, मज़हबी पार्टी शामिलु हुयूं ऐं मुस्लिम लीग ॿिया ही सभई जेके इस्लामी जमहूरी इतिहाद जो नालो ॾिनो वियो IJI, जेकी पीपल्स पार्टी जे साम्हूं उन 88 जे चूंडनि में बीठी। पर उन में इहो थियो त 88 जी चूंडनि में पीपल्स पार्टी अक्सरियती पार्टी तौरु खटी आई। सिंध में त जेको आहे हिकिड़ा अमेज़िंग जेके रिज़ल्ट आया 1988 जी, जेकॾहिं सिंध जा जेके नतीजा आहिनि आम चूंडनि जा जेके ॾिसूं त ॾिसो सिंध में जतोई साहिब हिकिड़ी वॾी क़दावर शख़्सियत आहे। उहो पंहिंजे जेको तक आहे न्यू जतोई मोरो वारो जेको तक हो उन मां हिकिड़े आम जेको सो नंढे ज़मींदार रहमतुल्लाह भेण जे हथां जेको सो शिकस्त खाई वियो। पीर साईं पागारे जी हेॾी वॾी शख़्सियत, वॾा पीर साईं पागार जेका सो हेॾी वॾी शख़्सियत, क़ाबिल एतिराम शख़्सियत, ऐं उहे जेके आम जेको सो हिकिड़ो नौजवान सैयद परवेज़ अली शाह जे हथां शिकस्त खाई विया। लाड़काना में ईअं थियो त ख़ातून जेको मरहूमा अलाह हुनखे जन्नत नसीब करे, डॉक्टर बेगम अशरफ अब्बासी, उन हिकिड़े वॾे नवाब, असांजे सिंध जे हिकिड़े वॾे नवाब चांडिया क़बीले जे सरबराह नवाब अहमद सुल्तान चांडियो सां जॾहिं उते मुक़ाबिलो कयो त डॉक्टर साहिबा जो त असांजे उन में इलाइक़े जे अंदरि घर बि न हो, पर उन इलाइक़े में हो जॾहिं हुन सां बीठी अहमद सुल्तान चांडियो साहिब सां मरहूम सां त खटी वई। ईअं शनवार जूने जो जेको आहे मोहम्मद ख़ान जूने जेकी शिकस्त ॾिनी, हेॾां जेको सो ग़ुलाम अहमद महर साहिबु हारायो। मतिलबु हिकिड़ा अहिड़ा नतीजा आया, हिकिड़ा अमेज़िंग नतीजा आया, माण्हुनि निभायो। ऐं उहो पर उहे जेके चूंडुनि जा जेके आया नतीजा आया उहे एतिरा त वीक आया जो आख़िर बेनज़ीर खे कंप्रोमाइज़ड जेको सो 88 में हिकिड़ो जीअं बेनज़ीर लाइ ॿ रस्ता हुआ। इन ते असांजा डिस्कशन बि थिया मोहतरमा सां त तव्हां एॾो कमज़ोर पावर कीअं वरितो। इन खां न सिर्फ़ु असां वर्कर जेके हुन सां हुजत वारा हुआ, पर इंटरनेशनल हुन सां जेके जर्नलिस्ट हुआ उन्हनि बि इन क़िस्म जो जेको त बेनज़ीर साहिबु इहो असांखे बि इहो ई जवाबु ॾिनो जेको हुननि खे ॾिनो हुई त ॾिसो चई 11 साल माण्हू विढ़िया आहिनि, 11 साल अवां माण्हू विढ़िया आहियो, मूंखे पंहिंजी ज़ात जे लाइ रिलीफ न पियो खपे। पर इहो आहे त थोरो ई टाइम मुंहिंजी अढा महीना गवर्नमेंट हली, मूंखे ख़बर आहे त मूंखे जेको पावर ॾिननि 1988 में, उहो जेको अरिड़हं महीना कुल पावर हलियो ऐं उन खां पोइ हालतूं अहिड़ियूं क्रिएट थियूं जो हिते किला ऑपरेशन थियो, उन में जेको सो एतिरा हंगामा थिया, ॿिया सूरत हाल एतिरी ख़राबु कयूं। ऐं न सिर्फ़ु बेनज़ीर जी पहिरीं हुकूमत में, उन खां पहिरियों अक्टूबर में जेको आहे सो बेनज़ीर खे लाहिण जे लाइ नो कॉन्फिडेंस मूव थी ईवान में, जेकी बेनज़ीर जेको आहे सो मुंहुं ॾेई उन मां उनखे नाकाम कयो। वरी सिंध में उन लाइ लॉ एंड ऑर्डर सूरत हाल जो क्रिएट थी, जेके सिंध जे अंदरि लसानी जेके बाहि थिया, फ़साद थिया, जंहिंमें स्पेशली हैदराबाद तमामु वॾो मुतासिर थियो। ऐं असांजा जेके परेडाबाद ऐं जेको आहे सो फ़क़ीर जा पेड़ खोखरमला जेके सिंधी आहे उन जी लॾ पलाणूं थियूं ऐं पोइ आख़िर वञी पका किला ऑपरेशन थियो ऐं उनखे बि ऑपरेशन खे रोकियो वियो। ऐं वञी अगस्त 90 में बेनज़ीर जी गवर्नमेंट खे आख़िर 18 महीननि जे पावर खां पोइ बरतरफ़ करे छॾियऊं। त यकीनन कंप्रोमाइज़ हुयो, पर 18 महीननि में इहो थियो त बेनज़ीर काफ़ी
जेको आहे सो थोरे टाइम में ई उनखे थोरो इहो टाइम वरण में माण्हू छा थो करे सघे, पर इहो आहे त हुन इन थोरे अरसे में काफ़ी बहितर कम बि कया, नाकामियूं बि, छो त जॾहिं तव्हां मेरिट्स ऐं डीमेरिट्स खे सभिनी खे काउंट कंदव, ईअं न त अरिड़हनि महीननि में रुॻो भला कम थिया, काफ़ी कसा कम बि थिया हूंदा, ॾुखिया कम बि थिया हूंदा, ग़लति कम बि थिया हूंदा ऐं बहितर कम बि थिया हिन अरसे में। बहितर कम इहे थिया त घटि में घटि 1.5 लख माण्हुनि खे हुन जॉब्स ॾिनियूं। मूंखे ज़ाती तरह ख़बर आहे, छो त काफ़ी माण्हू वीचारा जॉब्स सां लॻा, छो त अॻे ई सिंधी माण्हू जेके असांजे वफ़ाक़ी खातनि में तमामु घटि आहिनि, फेडरल गवर्नमेंट में जेकॾहिं असां ॾिसूं रेशो ॾिसूं घटि आहिनि, त बेनज़ीर जेका सो कोशिशि कई इन अरसे में पहिरियों दफ़ो त फेडरल गवर्नमेंट जा जेके खाता हुआ, जेके बि मिनिस्ट्रीज़ आहिनि, फॉरेन अफेयर्स हुजे या ॿियूं हुजनि, पेट्रोलियम मिनिस्ट्री, मतिलबु जेके बि एक्सवाइज़, उन में तक़रीबन मजमूई तौर 1 लख खां वधीक जेके अपॉइंटमेंट्स थियूं, जंहिंमें अक्सरियत सिंधियुनि जी हुई। उन खां पोइ काफ़ी ॿिया जेके प्रोजेक्ट्स जेके शुरू थिया, पर उनखे टाइम न मिलियो ऐं गवर्नमेंट बरतरफ़ थी वई ऐं बेनज़ीर साॻो वारी जेको आहे सो रोडनि ते अची वई। ज़ुल्फ़िकार साहब, हाणे असांखे तव्हां इहो ॿुधायो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पॉलिटिक्स में तव्हां कॾहिं असेंबली में हूंदा आहियो, कॾहिं तव्हां असेंबलियुनि खां ॿाहिरि हूंदा आहियो, पर बेनज़ीर जी हुकूमत जे अंदरि उनजे भाउ मीर मुर्तज़ा भुट्टो जो क़तल थो थिए, त तव्हां उन वक़्त में जेको आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे त वॉच कयो पिए, एज़ अ वर्कर ॾिठो पिए, तव्हां एज़ अ पाकिस्तानी सिटीज़न बि ॾिठो पिए, त भला इहा हिकिड़ी साज़िश हुई या इहो हिकिड़ो को हादसो हो? छो त बेनज़ीर 11 सालनि ताईं उन सॼे जेको आहे सो मामले खे वाइखो कोन करे सघी ऐं उन जा कहिड़ा सबब था थी सघनि, तव्हांखे जेकॾहिं कुझु ख़बर हुजे त उन बारे में ॿुधायो। मीर मुर्तज़ा जो जेको क़तल हो, प्री प्लान क़तल ऐं हिकिड़ो सान्य हो। मूंखे जेतिरे क़दुरु मूंखे ज़ाती तरह ख़बर आहे त मीर मुर्तज़ा सेप्टेंबर 77 में जॾहिं भुट्टो साहब खे अल मुर्तज़ा हाउस मां आख़िरी दफ़ो गिरफ़्तार करणु आया, त भुट्टो साहब जे हिदायतुनि ते ई, छो त भुट्टो साहब खे ख़बर पइजी चुकी हुई त हीअ ज़िया-उल हक़ जी हुकूमत मूंखे न छॾींदी ऐं मुमकिन आहे त मुंहिंजे औलाद खे बि तकलीफ़ अचे, ऐं उन में औलाद में बि माण्हू पोइ ॾिसे थो त कंहिंखे जेको आहे सो कीअं ट्रीट कजे। हुनजी नज़र में इहो त बेनज़ीर छोकिरी आहे ऐं हिनखे हिते रखे सघां थो, पर उहे छोकिरा आहिनि, नौजवान आहिनि ऐं औलाद जेको आहे सो कुदरत जे तरफ़ों बि हिकिड़ो इम्तिहान आहे, इंसान जे लाइ औलाद बि हिकिड़ो वॾो इम्तिहान आहे। ऐं भुट्टो साहब इन सोच जे तहत ॿिन्ही पंहिंजे पुटनि खे चयो त तव्हां हिन मुल्क मां हलिया वञो ऐं सूरत हाल बहितर न आहे, ऐं मीर मुर्तज़ा पंहिंजे नंढे भाउ शहनवाज़ सां गॾु हिन मुल्क मां हलिया विया ऐं ॿाहिरि वञी जेसिताणी 4 अप्रैल 1979 ताईं जेसिताणी भुट्टो साहब खे फांसी ॾिननि, ओसिताणी हुननि ॿिन्ही भुट्टो साहब जे पुटनि ॿाहिरि वञी पॉलिटिकली इहा जेको आहे सो सफ़ारती सतह ते भॼ डुक कई। यासिर अरफ़ात, क़ज़ाफ़ी, हाफ़िज़ अल असद ऐं शेख ज़ैद बिन सुल्तान, या जेके बि भुट्टो साहब जा दोस्त हुआ उन ताईं ख़ैरख़्वार हुआ, उन्हनि खे या एमनेस्टी इंटरनेशनल या ॿिनि फोरमनि ते हुननि भुट्टो साहब जे लाइ ॿाहिरि जदोजहद कई, पर अनफॉर्चुनेटली हिकिड़ो डिसीजन थी चुको हो त भुट्टो खे हैंग करिणो आहे ऐं भुट्टो साहब खे फांसी अची वई। भुट्टो साहब जे फांसी जे रद्द अमल में हाणे इहो उन वक़्तु या जेको दौरु आहे उहो उन दौरु आहे जॾहिं इंटरनेशनली 2 ब्लॉक आहिनि, रशियन ऐं अमेरिकन्स ब्लॉक आहिनि, ऐं जंहिंमें कम्युनिस्ट ऐं
ब्लॉक बि आहे, कैपिटलिस्ट ब्लॉक बि आहे। त हे उन वक़्त जे जेके हालतूं हुयूं ऐं उन वक़्तु ॿई जेके आलमी ताक़तूं हुयूं त उन्हनि जी हिकिड़ी वेड़ हुई दुनिया जे अंदरि। रशियन्स जेके आहिनि से अफ़गानिस्तान में आया 78 में, नूर मोहम्मद तराकी जी जेको आहे सो हुई बाज़ाब्ता त जॾहिं हुननि टेक ओवर कयो दाऊद खे, सदर दाऊद जी हुकूमत खे हुननि जॾहिं लाथो त नूर मोहम्मद तराकी वारा जॾहिं आया त उहे रेशन टैंकुनि ते चढ़ी ऐं अचे अफ़गानिस्तान ते हुननि रूस जी मदद सां कब्ज़ो कयो। ऐं ज़ियाउल हक़ छो त प्रो अमेरिकन्स हिते हुकूमत हुई, हुननि खे इहो थियो त रेशा जेको आहे सो असांजे बॉर्डर सां अचे बीही रहियो आहे, जेकॾहिं हिन खे इते न रोकियो वियो त मुमकिन आहे त हीउ अॻिते अञा टपी अचे ऐं हिन जा असरात जेके ऐं साॻिए वक़्तु हिकिड़ी ॿी तब्दीली आई उन्हनि ॾींहंनि में 79 में शहंशाह ईरान जी जेको हुकूमत ख़तमु थी थिए, उते ईरान जो इनकलाब थो अचे, ख़ुमैनी जी वापसी थी थिए त ख़िते जे अंदरि हिकिड़ियूं तब्दीलियूं थियूं अचनि असां वटि। इंडिया में जे अंदरि इंदिरा गांधी जी गवर्नमेंट हली थी वञे, उते मोरारजी देसाई जी गवर्नमेंट अचे थी वञे, माना हीअ ख़िते जे अंदरि हिकिड़ी चेंजिस थियूं अचनि, उथल पुथल थी थिए इंडिया जे अंदरि, पाकिस्तान जे अंदरि, अफ़गानिस्तान जे अंदरि, ईरान जे अंदरि। त उन में अमेरिकन्स खे बहितरीनु जेको इतिहादी हो उहो पाकिस्तान नज़र आयो, पाकिस्तान जी। ऐं ॿियो त भुट्टो साहब जे मामले में जेके मिलिट्री गवर्नमेंट जेकी हुई जन ज़ियाउल हक़ ॾाढा ॾिनल आहे, हुननि खे अमेरिका जो जेको आहे सो बिल्कुलु खुलियल हिमायत जी ज़रूरत हुई। सो अमेरिका जी हिकिड़ी वार स्टार्ट थी तालिबान जी सूरत में ऐं अफ़गान मुजाहिदनि जी सूरत में जेके रेशा जे ख़िलाफ़। त हाणे इन वार में यकीन डेफिनेटली जॾहिं पाकिस्तान वेही हिते सॼियूं हुननि खे सहूलियतूं ॾिए थो, अफ़गान मुजाहिदनि खे तयारु करे थो, त काउंटर जेको सो करण जे लाइ रेशन्स खे बि कुझु करिणो हो ऐं इहो ई थियो। ऐं मां इहो अव्हांजे चैनल सां थो इहो जो ॻाल्हायां, वरना मां इन्हनि मामलनि ते घटि लिखंदो आहियां। त हुननि चयो त भला पाकिस्तान में असां कीअं इंटरफेयर करे सघूं था, जीअं पाकिस्तान असांजे मामलनि में इंटरफेयर थो करे ऐं वेपन्स जे ज़रिए माण्हू थो मोकिले, त पोइ भुट्टो साहब खे फांसी अची चुकी आहे। ॿई नौजवान जेके आहिनि से उन यंग नौजवान पुट हुननि खे माना हिकिड़ी जी चवंदा आहिनि त हिकिड़ी बाहि हूंदी आहे, इंतकाम जी बाहि, त ज़ियाउल हक़ असांजे पीउ खे फाही ॾेई छॾी आहे ऐं हाणे असीं ज़ियाउल हक़ खे कंहिं बि सूरत में न छॾींदासीं। सफ़ारती कोशिशूं कयूंसीं, सियासी जलसा जुलूस सभु नाकाम विया, पर हाणे असांखे पाकिस्तान जे में हिकिड़ी मुसलिह जदोजहद शुरू करणी आहे। ऐं हिन सिलसिले जी पहिरीं कड़ी जेकी हुई ऐं उन्हनि पाकिस्तान लिबरेशन आर्मी जे नाले सां मीर मुर्ज़ा भुट्टो ऐं शहनवाज़ भुट्टो ऐं कुझु ॿिया जेके जलावतन माण्हू आहे उन्हनि ठाहियो। ऐं उन पाकिस्तान लिबरेशन आर्मी खे हुननि 1981 में अल-ज़ुल्फ़कार में कन्वर्ट कयो ऐं अल-ज़ुल्फ़कार पंहिंजूं कारवायूं जेको बि हो हुननि जूं, ऐं उनखे जेको सो मीर मुर्ज़ा ओन बि कयो। काफ़ी अहिड़ियूं कारवायूं थियूं, ज़ियाउल हक़ जे मथां काफ़ी अहिड़ा अटैक्स थिया। ऐं कराची में हिकु अटैक थियो 80 में, उनखां पोइ ज़ियाउल हक़ जे मथां जेको आहे सो ॿियो इस्लामाबाद एयरपोर्ट ते जॾहिं लैंडिंग पियो करे हुन जहाज़, त उन मिज़ाइल दाॻिया विया। मतिलबु इन क़िस्म जूं हिकिड़ियूं कारवायूं थियूं जिन खे मीर मुर्ज़ा ऑन कयो ऐं उहे जेके BBC ते बि ऑन कयईं। त हाणे हिते तव्हां सम्झो था त हिकिड़ो माण्हू जेको के रियासत सां हथियारबंद जंग विढ़े ॿाहिरि वेही, उहा जंग हलंदी रही। आख़िर वञी जेको आहे सो 85 में जॾहिं जूने जो जी हुकूमत आई, त
त उन खां पोइ जॾहिं अकार्ड थियो ऐं जेकॾहिं जॾहिं वरी अफ़गानिस्तान मां रेशन फोर्सिस वापसि पियूं थियनि त पोइ उन वक़्तु उतां जे अफ़गान जेके हुई सरकार हुई उन्हनि मुर्तज़ा भुट्टो जे अलज़ुल्फ़कार जा जेके बेस कैंप हुआ उते हुनखे जो चई वियो हाणे त असीं पाण वञूं पिया रेशन्स बि वापसि वञनि था तव्हां हितां पंहिंजा जेके हाणे पंहिंजा जेको बेस आहे उहो चेंज कयो त पोइ वरी हुननि उनखे लिबिया ऐं सीरिया जे तरफ़ हलायो। बहरहाल चवण जो मतिलबु हो त मीर मुर्तज़ा भुट्टो जो जेको हिकिड़ी हथियारबंद जदोजहद रही ऐं उन में उहो कामयाबु थियो न थियो इहो हिकिड़ो ॿियो सुवालु आहे पर हुन रियासत जे ख़िलाफ़ु हथियारबंद जदोजहद कई अलज़ुल्फ़कार जो हिकिड़ो वजूदु हो। इहो सिलसिलो जॾहिं अॻिते हली 93 में थो पहुचे बेनज़ीर जी हुकूमत खे पहिरीं हुकूमत खे 8 महीननि खां पोइ लाहे छॾियऊं करप्शन जा इल्ज़ाम हणी उन खां पोइ बेनज़ीर यको केसनि खे मुंहुं ॾींदी रही 93 में एस्टेब्लिशमेंट जो पंहिंजो जहिड़ो थो थिए मां हिस्ट्री खे रिकॉल थो कयां त 90 में बेनज़ीर खे लाहे छॾियऊं नवाज़ शरीफ़ जी हुकूमत अची वई सदर इसाक़ जेको वरी सदर थी वियो। अॻिते हली 93 में एस्टेब्लिशमेंट जो पंहिंजो जहिड़ो थो थिए जंहिंमें जनरल जहांगीर करामत रिज़ाइन थो करे जनरल वहीद काकड़ आर्मी चीफ थो थिए उन खां पोइ अॻिते हली वरी मामला बिगड़नि था सदर इसाक़ ऐं पंहिंजो प्राइम मिनिस्टर नवाज़ शरीफ़ जे दरमियान जहिड़ो थो थिए इन जहिड़े में जॾहिं एस्टेब्लिशमेंट जे जहिड़े में बेनज़ीर फ़ाइदो थी वठे एस्टेब्लिशमेंट चए बेनज़ीर खे थी चवे त हाणे उहो थी चए त मां तव्हां सां गॾु आहियां छो त जीअं चवंदा आहिनि त ॿई तरफ़ मुंहिंजा दुश्मन आहिनि उन मां कहिड़ो बि जेकॾहिं वेंदो त मूंखे फ़ाइदो आहे छो त जेकॾहिं इसाक़ थो वञे त बि मूंखे उन मूंखे बरतरफ़ करे चुको आहे मुंहिंजे लाइ फ़ाइदो आहे जेकॾहिं नवाज़ शरीफ़ थो वञे त बि सही आहे पर इन नतीजो इहो थियो त 93 में ॿिन्ही खे आख़िर रिज़ाइन करणी पई नवाज़ शरीफ़ खे बि वियो ऐं इसाक़ ख़ान बि वियो ऐं मुल्क जे अंदरि नयूं आम चूंडुनि जो ऐलान थियो 93 जे अंदरि। हाणे 93 में जॾहिं चूंड जो ऐलान थो थिए त मीर मुर्तज़ा सीरिया मां वेही ऐलान कयो त मां बि आम चूंडुनि में बीहंदुमि ऐं हुन बेगम साहिबा खे जेको आहे सो मैसेज कयो त हाणे मां काफ़ी अर्सो जलावतन रहियो आहियां ऐं मां पाकिस्तान अचणु थो चाहियां। मूंखे ज़ाती तरह ख़बर आहे त छो त क्लोज़ रिलेशन रहियो मुंहिंजो ॿिन्ही ख़वातीन सां घर जो तालुक़ु रहियो काफ़ी शयुनि खे मूं पाण अखियुनि सां ॾिठो। बेनज़ीर साहिबा ऐं बेगम नुसरत भुट्टो जो मुर्तज़ा वारे मामले ते जेको सो हिकु पेज ते न हूं ॿई ॼणियूं। बेगम साहिबा जो जेको मौक़िफ़ हो इहो हो त मुर्तज़ा खे हाणे वापसि अचणु खपे पाकिस्तान ऐं जेको हू चए थो त मां आम चूंडूं में बीहंदुमि त हुनखे बीहणु खपे। बेनज़ीर साहिबा जो मौक़िफ़ हो त हीउ मुल्क ग़ैर महफ़ूज़ आहे ऐं मुर्तज़ा जे लाइ जेको सो उन जेको माज़ी आहे उन जे हवाले सां मां हुन जे लाइ तहफ़ुज़ात आहिनि मूंखे ऐं हू न अचे। बहरहाल इहो पंहिंजी जाइ ते रहियो। बेगम साहिबा उन मीटिंग की जनरल वहीद काकड़ सां ऐं हुनखे चई त मुर्तज़ा भुट्टो वापसि अचणु थो चाहे पाकिस्तान। इन सिलसिले में हुन चयो त बाबा हीअ आहे त वधि में वधि असीं छो त मुर्तज़ा भुट्टो जे मथां केस आहिनि संगीन इल्ज़ामात आहिनि केस आहिनि असीं वधि में वधि इहो करे सघूं था त मुर्तज़ा भुट्टो जेकॾहिं अचणु चाहे थो त हिते जेके केस आहिनि उनखे वञी फेस करे असां वधि में वधि इहा रिआयत करे सघूं था केसनि खे फेस करे जेकॾहिं अदालतूं हुनखे छॾनि थियूं त बसि सही आहे। ऐं मीर मुर्तज़ा सिंध जे तक़रीबन सिंध जे मुख़्तलिफ़ क़ौमी असैम्बली ऐं सूबाई असैम्बली जे 15 खां मथे
हल्कनि में पंहिंजा नॉमिनेशन फॉर्म दाख़िल कया। अच्छा 93 जी इलेक्शन। हाणे हिकिड़ो माण्हू ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो पुटु अच्छा हो मतलब हुन पंहिंजा ज़ाती तौर ते 15 जेके माना पाण अकेले माण्हू हिकिड़ो अकेलो माण्हू सिंध जे 15 टकनि तां फार्म भरे बीह रहियो क़ौमी असैम्बली जे मुख़्तलिफ़ टकनि तां। लाड़काने में क़ौमी असैम्बली जो जेको तक हो कंबरवारा जो उते जेको क़ौमी असैम्बली भरियईं ऐं लाड़काने शहर में सूबाई असैम्बली भराई। ईअं टंडो अलयार में भराई, बदीन में भराई, मुख़्तलिफ़ हंधनि ते गढ़ी यासीन में सिराज दुरानी सां भराई, मुख़्तलिफ़ हंधनि तां उन फार्म भरिया। टोटल मिलाए 15 तक लियारी मां बि भरियईं। हाणे जॾहिं 15 टकनि तां हिकिड़ो माण्हू फार्म थो भरे, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो पुटु माण्हू जी मोहबत एतिरो वक़्तु जलावतन हाणे बेनज़ीर ॿिए वाटे ते बीहजी वई। छो त बेनज़ीर एस्टेब्लिशमेंट सां ॾंगियल हेॾो झेड़ो कयल विढ़ंदी आई ज़ियाउल सां विढ़ंदी अॼु 88 में पावर मिलियोसि। 8 महीननि खां पोइ बेनज़ीर साहिबा खे जेको हुननि कढी छॾियो एस्टेब्लिशमेंट। वरी 3 साल यको इहो केसनि खे फेस कंदी रही। 93 में एस्टेब्लिशमेंट पाण विढ़े थी, नवाज़ शरीफ़ खे बि कढनि था, इसाक़ खे बि कढनि था। एस्टेब्लिशमेंट राज़ी थी थिए त ठीकु आहे, तोखे पावर ॾियूं था, चूंडूं था करायूं, तोखे पावर था ॾियूं। त हाणे बेनज़ीर जे साम्हूं पावर साम्हूं आहे, इक़्तिदार साम्हूं आहे। जेके हुन जा रिवायती दुश्मन आहे उन्हनि खे उहो वेढ़ाए चुकी आहे ऐं इक़्तिदार हुन जे साम्हूं आहे। एन टाइम ते मुर्तज़ा 15 हल्कनि में सिंध जे हल्कनि तां बीही थो रहे त बेनज़ीर लाइ परेशानी जो बाहिस आहे त जेकॾहिं मुंहिंजे इन्हनि 15 टकनि तां, छो त इहो लीगली या इख़लाक़ी या जेको बि माण्हू खणी 20 हंधनि तां बीहे, पर आख़िर में सीट त हिकिड़ी मिलंदी, ॿियनि तां त इस्तीफ़ा ॾियणी पवंदी न, वरी उते वरी ज़मीनी चूंडूं थींदियूं वरी। त बेनज़ीर चयो त हीअ जेकॾहिं 15 हंधनि तां बीहे थो त माण्हू जेके तकनि तां माण्हू पंहिंजे पीपुल्स पार्टी जी टिकट तां माण्हू बीहारिया आहिनि, यकीनन मुख़ालिफ़ उन्हनि खे जेको आहे सो किथे मुर्तज़ा जे करे मुंहिंजा माण्हू हारिजी वञनि। इन जे करे मुर्तज़ा जो इहो फ़ैसिलो ग़लति आहे, 8 टकनि ते बीह रहियो आहे। मूंखे मतिलबु त हिकिड़ी अहिड़ी बि बेगम साहिबा ऐं बेनज़ीर साहिबा जी मीटिंग थी, जंहिंमें बेनज़ीर बेगम साहिबा खे चयो, छो त मज़ेदार ॻाल्हि इहा त तॾहिं मीर मुर्तज़ा सीरिया में आहे त ऐं हिते इलेक्शन जे लाइ नॉमिनेशन फॉर्म भरबा आहिनि। त उन में हाणे सॼो जेको उनजो ही बेगम साहिबा बि मैनेज करे। हिकु ॾींहुं बेगम साहिबा मूंखे चयो त ज़ुल्फ़िकार तव्हांजो शिनाख़्ती कार्ड खपंदो आहे। मुंहिंजो हीअ शिनाख़्ती कार्ड आहे। चई हिन जी फ़ोटो कापियूं करायो, नौकर खे चई हिन जी कार्ड कापियूं करायो। ठीकु आहे, मां मूं चयो त मूंखां कार्ड बेगम साहिब मुंहिंजो हे कार्ड आख़िर असीं त हिन सां हिकिड़ो एॾी कमिटमेंट आहे त असांजी जाननि ताईं जी कमिटमेंट आहे, हाणे शिनाख़्ती कार्ड जी कापी छा थींदी आहे। पर बेगम साहिब पोइ मूंखे पाण ॿुधायो, चई हीअं आहे त मुर्तज़ा जेको आहे सो हितां लाड़काने जे में बीहे थो पियो, जंहिंमें नॉमिनेशन फॉर्म जेके इलेक्शन जा थींदा आहिनि उन में वोटर जेके हूंदा आहिनि उनखे हिकिड़ो प्रोपोज़ कंदो आहे, हिकिड़ो जेको आहे सो हुनजी ताईद ऐं कंदो आहे। माना 2 नॉमिनेशन फॉर्म सां गॾु 2 वोटरनि जो हुजणु गॾु आहे, जेके हुन ते साइन कंदा आहिनि त असीं हिनखे प्रोपोज़ था कयूं, एंडोस था कयूं कि तव्हां हिन तक तां मुर्तज़ा खे प्रोपोज़ था कंदव। मां चयो ठीकु आहे, मां ॾिने उहे जेके पेपर्स विया हलिया जेको सीरिया, उतां मुर्तज़ा जो नॉमिनेशन फॉर्म फिल करे ऐं मोकिले छॾिया। वरी हिते हाणे जॾहिं मां प्रोपोज़ पियो कयां त जॾहिं उतां वापसि थी आया मुर्तज़ा भरिया ऐं बिफोर मी थियो जेको पाकिस्तान एम्बेसी हो उन जो 3rd सेक्रेटरी मूं ॾिठो, जॾहिं फॉर्म मोटी आयो त हुनजे साम्हूं हुन बिफोर मी कयो त हिन वाक़ई असांजे साम्हूं भरियो आहे।
त उहे वरी मां एज़ अ लीगली मूं वञी सबमिट कया लाड़काने डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर वटि, उहो सबमिट थी विया मुर्ज़ा जा नॉमिनेशन फार्म। उन में थींदो आहे त जॾहिं त स्क्रूटिनी थींदी आहे त रिटर्निंग ऑफिसर चवंदा त उहो कैंडिडेट किथे आहे पाण अपीयर थिए। हाणे उहो नोटिस बोर्ड ते लॻी वियो त कैंडिडेट अचे, कैंडिडेट त हुयो कोन, उहो त सीरिया वेठो पाण। सीरिया वेठो आहे, मुर्ज़ा भुट्टो त जलावतनी में वेठो आहे। मां अपीयर थियुमि डिस्ट्रिक्ट सेशन जज वटि, ठीक तव्हां कीअं आया हो? मूं चयो हिन जेको नॉमिनेशन फॉर्म कॉल कयो आहे मां मुर्ज़ा भुट्टो जो, इन में मां जेको सो प्रोपोज़ मूं कयो आहे। चई बाबा तूं त प्रोपोज़ जेको आहे सो कैंडिडेट किथे आहे? हिते लीगल जेकी आहे त उहा त इहा आहे त उहा पाण हिते अचे, मुर्ज़ा भुट्टे खे वठी अचो तव्हां। मां कीअं मञा त ही मुर्ज़ा भुट्टे फार्म भरियो आहे? मूं चयो पाकिस्तान एम्बेसी जो 3rd सेक्रेटरी आहे उते, उनजे बिफोर बि हुन कयो आहे। असां जीअं उत कमिश्नर बिफोर बि कंदो आहे, मुंहिंजो उन थियल आहे। चई त तव्हां सीरिया विया हो छा? मूं चयो न। चई पोइ तोखे कीअं मिलियो? मूं चयो बेगम नुसरत भुट्टो इहो फार्म मूंखे ॾिनो आहे त मां सबमिट कया। चई बेगम नुसरत भुट्टो इहो क़बूल कंदी, ऐं उहा लास्ट डेट ई आख़िरी ॾींहुं हो, 3 बजे ताईं आख़िरी हो। हुन टाइम उन खां पोइ फार्म रिजेक्ट या हुनजे मुस्तरद या जेके मंज़ूरी वारी हुयो प्रोसेस। चई जेकॾहिं 3 बजे ताईं नुसरत भुट्टो साहिबु अचे पाण इंडोर्स करे थी त हा ठीकु आहे, न त हीउ फार्म रद्द थींदो। ऐं सिधो आयुसि अल मुर्ज़ा, बेगम साहिबा जेको आहे सो कंहिंजे ॿुधायमि, मूंखे चई छा मसइलो? मूं चयो त उहो डिस्ट्रिक्ट सेशन जज चए थो त हीउ फार्म ई मुर्ज़ा जा न आहिनि, हीउ सभु कूड़ा आहे। वॾी जज़्बाती उहो ई अलाह हुनखे जन्नत नसीब करे। ड्राइवर चई गाॾी कढ, चई वेह मूंसां गॾु। सिधो आई डिस्ट्रिक्ट सेशन जज जे हिन में साम्हूं ऑफिस में। त हाणे उहे रिस्पेक्टेबल जेको आहे सो हुई सभिनी जे लाइ, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी वाइफ ख़ातून अवल, वरी प्राइम मिनिस्टर बेनज़ीर जी माउ बेगम नुसरत भुट्टो जो हिकिड़ो पंहिंजो बि इमेज हो। डिस्ट्रिक्ट सेशन जे ऑनर सां हुनखे विहारियो ऐं चईसि छा मसइलो मुर्ज़ा जो? त डिस्ट्रिक्ट सेशन जज जेको कूल थी वियो, चई बेगम साहिबु कोई अहिड़ो इशू कोन्हे, हीअ फार्म जेकॾहिं फॉर्मेलिटी आहे, असांखे रुॻो इहो पुछिणो आहे त हीअ फार्म मुर्ज़ा भरिया आहिनि, अथॉरिटी केरु आहे? चई मां अथॉरिटी आहियां, माउ आहियां, तव्हांखे मां लिखी ॾियां? चई न बसि थी विया, असीं क़बूल कयासीं। बहरहाल चवण जो मतिलबु त हाणे मुर्ज़ा पोइ इन ते न ठहिया, वरी इलेक्शनियूं बि थियूं। मुर्ज़ा सिर्फ़ु हिकिड़ी सीट खईं 99 में, लाड़काने वारी तक तां सूबाई असेंबली जो मेंबर थियो, वरी पाकिस्तान मोटी आयो। मोटी अचण खां पोइ वरी जेल में बि रहियो, वरी पोइ आज़ादु थियो। अचूं था अव्हांजे उनजी क़तल जी कंस्पायरेसी ते, वरी उन सुवाल ते मोटी था अचूं त इन सॼे अरसे में कुझु त अहिड़ा माण्हू हुआ जेके न पिया चाहिनि त हिननि जे भाउ भेण जे दरमियान को अकाड थिए या उहे न। बाक़ी हूअं मूं ज़ाती तरह जेको ॾिठो त मुर्ज़ा जॾहिं पाकिस्तान मोटी आयो त हाणे घरनि जो बि अॼु हिकिड़ो हिस्टोरिकल शयूं आहिनि जेके अॼु मां तव्हां सां शेयर थो कयां। असल में त लाड़काने में 2 घर आहिनि भुट्टोज़ जा। जेको ख़ानदानी आहे भुट्टो साहिब जे माना पीउ जो घर, उहो आहे अलमुर्तज़ा हाउस, जेको सर शाहनवाज़ जोड़ायो। लाड़काने में जेको अलमुर्तज़ा हाउस आहे उहो भुट्टे सां सर शाहनवाज़ जो जोड़ायल आहे, हुनजो अबे ॾाॾे जो घर आहे। नओं देरो जो जेको हाउस आहे, नओं देरो हाउस, उहो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो या सर शाहनवाज़ वारनि जो न आहे। माना जेको नओं देरो अॼु मां तव्हांजे हिन चैनल जे ज़रिए ॿुधायां पियो काफ़िनि खे इंफॉर्मेशन। नओं देरो वारो जेको आहे उहो सर शाहनवाज़ वारनि जो न आहे। असल में त जेको नओं देरो हुयो या नओं देरो जे ओस पास जूं जेके ज़मीनूं, नएं देरे जो जेको बंगलो हो, उहो हो सर शाहनवाज़ जे सोट कज़न नवाब अहमद ख़ान भुट्टो जो। नओं देरे जो जेको घर
ऐं नए दरे जूं जेके ज़मीनूं हूं इज़त जी वांड ॿिया जेके एरिया सॾिबा आहिनि ज़मीनूं इहे हुयूं नवाब अहमद ख़ान भुट्टे जूं। नवाब अहमद ख़ान भुट्टो ऐं सर शाहनवाज़ भुट्टो पाण में सोट हुया, कज़न हुया पाण में। ठीकु आहे। नवाब अहमद ख़ान खे पुटाणी औलाद कोन हुई, हुनखे न्याणी हुई शीरीन अमीर हिकिड़ी। सर शाहनवाज़ खे इहा ख़बर हुई त ही नवाब अहमद ख़ान खे रुगो धीउ हिकिड़ी आहे, हीउ जेको नओं दरो शहरु आहे, ही नए दरे जा बंगला, ही ज़मीनूं सभु अहमद ख़ान जूं आहिनि। उन खां पोइ हुन जूं न्याणी हिकिड़ी अथसि, उन जा आहिनि। हुन पंहिंजे सौट खे चयो त शीरीन जो संगो अव्हां मूंखे ॾियो ज़ुल्फ़कार जे लाइ, ज़ुल्फ़ी लाइ। हाणे मज़ेदार तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त भुट्टो साहिब जी जेकी पहिरीं शादी थी, भुट्टो साहिब जी एज उन वक़्तु 14 साल जी हुई। 14 साल एज हुई ऐं शीरीन अमीर जी जेकी एज हुई उहा 19 साल हुई उन वक़्तु। ऐं भुट्टो साहिब खे हिस्टोरिकली मां तव्हां सां अॼु शेयर थो कयां शयूं, भुट्टो साहिब खे इहा बि ख़बर न हुई त को अॼु मुंहिंजी शादी आहे, को निकाह आहे। भुट्टो साहिब जेको सो उते ऐं पाण में हिननि सोटनि ॻाल्हायो, अहमद ख़ान ऐं शहनवाज़ ऐं अहमद ख़ान। चयो त बाबा हाणे घर जी ॻाल्हि आहे, मुंहिंजी न्याणी ठीकु आहे, का ॻाल्हि ई कान्हे। चई बसि अॼु ई निकाह था कयूं। शहनवाज़ जेको सो नौकरनि खे चयो त हीअं कयो, ज़ुल्फ़ी खे चयो त बाबा सॾे थो तव्हांजे लाइ हिकिड़ी नई बेट घुराई अथऊं। त जीअं खेॾनि पिया न क्रिकेट, त हुनजो चयो त बाबा तव्हांखे बाबा घुरायो आहे, बेट घुराई अथनि। त उहो अध में छॾे जॾहिं आयो, चई वेह हिते। चई बाबा बेट किथे आहे? चई तोखे बेट ॾियूं था ऐं हीअं कर तयारु थियो ऐं तव्हांजो निकाह था विझूं, निकाह आहे। ठीकु आहे, जीअं ओबीडियंट ॿार थींदा आहिनि। ठीकु आहे। त भुट्टो साहिब जी 14 सालनि जी उमिरि में 19 सालनि जी छोकिरी शीरीन अमीर सां पहिरीं शादी थी ऐं उन खां पोइ शीरीन अमीर उते ई रही ऐं भुट्टो साहिब वरी बम्बे मोटी वियो, छो त पढ़ंदा उते हुया बम्बे में। ऐं पोइ वरी बम्बे में जॾहिं हुया त जॾहिं उन्हनि ॾींहंनि में बेगम नुसरत भुट्टो जो जेको वालिद हो, उहे जेके से एक्चुअली ईरानियन हुआ ऐं कुर्द, नस्ली तरह कुर्द ईरानी कुर्द। ऐं हू हुनजो हिते बिज़नेस हो बम्बे में, कराची में। ऐं बगदाद सोप ऐं जेको आहे सो इन नाले सां हुननि जी इंडस्ट्री हुई, बिज़नेस हो। पोइ भुट्टो साहिब जी जेकी वॾी भेण हुई मुनर इस्लाम ऐं बेगम नुसरत पाण में जेके से कलीग्स हूं, कॉलेज में पढ़ंदियूं, स्कूल में। वॾी भेण मुनर इस्लाम ऐं बेगम नुसरत भुट्टो पाण में कलीग हूं। ऐं उते ई जेको आहे सो पूना में जेको आहे सो हिकिड़े ॾींहुं जेको आहे सो हुनजी भेण जो आई वॾी, त हुन सां गॾु जेको आहे सो बेगम साहिबा बि। त भुट्टो साहिब पुछियो त इहा केरु आहे? चई हीअ मुंहिंजी सहेली आहे, हिन नालो नुसरत इस्फानी आहे। अच्छा। पोइ वरी पोइ जीअं थींदा आहिनि हिकिड़ो नौजवाननि जी, उहो पोयां लॻी वियो। आख़िर हुन चयो बाबा मूंखे शादी नाहे करणी। आख़िर वरी जॾहिं बेगम साहिबा खे ठीकु आहे चई मां ॾिसंदमि, सोचींदमि पंहिंजे पेरेंट्स सां। पर जॾहिं ॿुधायोसि त हीअ त अॻ में हिन जी शादी थियल आहे पंहिंजे कज़न सां, उहा ॻोठ रहंदी आहे शीरीन अमीर। चई हा आउं त पहाज थी न ईंदसि, हिन जी त हे त अॻ में परिणियल आहे छोकिरो। पोइ मुनर इस्लाम हुनखे जेको आहे सो एग्री कयो ऐं पोइ वरी बेगम साहिबा सां हुनजी शादी थी ॿी। त अचूं था हुन मोटी त
हूअं जे पोइ शादी खां पोइ वरी घर जेको सो हिकिड़ो ई रहिया भुट्टो साहिब जो नएं दरे वारो घर हे हो, छो त उहो शीरीन अमीर जो हो, हे हिननि जो हो, त इहो माना हिकिड़ो सिलसिलो रहियो। पर प्रॉपर्टी जे हवाले सां उहो जेको घर हो नएं दरे वारा, उहे शीरीन अमीर जी प्रॉपर्टी सॼी। त तव्हां हुन में ॿुधायो त 11 सालनि में हू पंहिंजे भाउ जे केस खे जेको आहे मां अचां थो उन ते, त हिन में इहो थियो त इन 11 सालनि बेनज़ीर इन केस खे मां लिंक थो कयां बेनज़ीर ऐं मुर्तज़ा जी आख़िरी मुलाक़ात सां। बेनज़ीर प्राइम मिनिस्टर हुई ऐं अगस्त जुलाई 7 जुलाई मुर्तज़ा पोइ जेल मां निकितो, वरी पंहिंजी पार्टी वार्टी ठाराई, शहीद भुट्टो हे हो। 7 जुलाई ते बेनज़ीर जेको आहे सो पहिरियों माउ खे चई त मां मुर्तज़ा सां मिलणु थी चाहियां। मदर जेको सो ॿुधायो त बेनज़ीर तव्हां सां मिलणु थी चाहे। चई मां ख़ैर मुंहिंजी भेण आहे, वॾी भेण आहे, पर हाणे मुंहिंजो सियासी रस्तो अलॻि आहे। मां वरी हिकिड़े प्राइम मिनिस्टर सां मिलंदुमि त वरी मीडिया में ईंदो त मुर्तज़ा जेको आहे सो अलाए को पंहिंजे ज़ाती मुफ़ाद या को लाइ वियो, को कारखानो या परमिट प्लाट लाइ वियो, मूंखे को अहिड़ी का ज़रूरत ई कोन्हे, ऐं छो जेको आहे सो हा एज़ अ पॉलिटिकल, छो त उहो बि सियासतदान आहे, मां बि सियासतदान आहे, ऐं सियासतदान हिक ॿिए सां मिली सघनि था। जेकॾहिं हू वाक़ई प्राइम मिनिस्टर मूंसां मिलणु थी चाहे त मूंखे लेटर लिखे त डियर मुर्तज़ा मां तव्हां सां पॉलिटिकल इशूज़ ते डिस्कस करणु थी चाहियां, पोइ मां कंसिडर कंदुसि। ऐं बेगम साहिबा उहा हुनखे बेनज़ीर सां ॻाल्हि कई, बेनज़ीर साहिबा रिटन में लिखियोसि त मां तव्हां सां मिलणु थी आहियां। जुलाई जे पहिरें हफ़्ते में बेनज़ीर साहिबा ऐं मुर्तज़ा जी वज़ीर आज़म हाउस में 2 कलाक मुलाक़ात थी। इहा ज़िंदगी जी आख़िरी मुलाक़ात थी। ऐं उन ते मूं हिकिड़ो कंप्लीटली आर्टिकल बि लिखियो जेको हिस्टोरिकली आहे, पोइ त वरी मीडिया में बि आयो, पर मूं जॾहिं मुलाक़ात थी वई ऐं अख़बारुनि में बि आयो त मुर्तज़ा ऐं बेनज़ीर मुलाक़ात थी आहे, ऐं मीर मुर्तज़ा जॾहिं लाड़काणे आयो त मूं हुन खां पुछियो, वैसे मूंखे त ॾाढी ख़ुशी थी त तव्हां पाण में भाउ भेण मिलिया, त तव्हां थोरो शेयर कंदो हिन में मामले में जेकी तव्हांजी मीटिंग थी। छा इहा ई त असांजी मुलाक़ात थी कोन हीअ की असांजी पहिरीं मुलाक़ात थी जॾहिं बेनज़ीर पहिरें प्राइम मिनिस्टर थी त आई हुई, होॾां सीरिया आई हुई बीबी ज़ैनब जे रोज़े ते, ऐं मां बि दिमशिक में हुउमि। पोइ उते असांजी मीटिंग थी, पाण मिलियासीं असां। उन खां पोइ असां ॿिन्ही भाउ भेण जो को राब्तो कोन हो। उन खां पोइ वरी मां इलेक्शन विढ़ी, उन खां बि राब्तो न हो। पाकिस्तान मोटी आयुमि, जेल में पियुमि, आज़ादु थी न हो। हीउ पहिरियों राब्तो थियो जेको बेगम साहिबा चयो त मीटिंग कयो, त मुंहिंजो भला उहो मीटिंग जे हवाले सां उहे असांखे लम्हा ॿुधायो। चई हा, चई मूंखे ख़तु मिलियो ऐं मूं चयो त हा ठीकु आहे मां अचां थो पियो। चई मां सिंध हाउस हुउसि, हुते तयारु थी वज़ीर आज़म हाउस आयुमि। बेनज़ीर साहिब खे ख़बर पई त मुर्तज़ा जेको दर ते पहुतो आहे, ऐं मुंहिंजी भेण बि हुई पंहिंजी जाइ ते, सियासतदान पंहिंजी जाइ ते हुई, पर भेण बि हुई मुंहिंजी वॾी भेण। त जीअं मां गाॾी खां लथुमि त मूंखे गिराजड़ी पाए मिली, भाकुर पाए मिली, ऐं चई त मुर्तज़ा तूं ॾाढो हेवी थी वियो आहे। चई मां हेवी किथे, मां जेको वेट हो मुंहिंजो एॾे सीरिया में, उन खां त मां काफ़ी जेको आहे सो घटि कयो आहे। ऐं पोइ असीं ॿई ॻाल्हाईंदा आयासीं, ऐं उन मुलाक़ात में बेगम नुसरत हुई, मां हुउसि ऐं बेनज़ीर हुई। ऐं पोइ असां ईअं हल्की फुल्की हाल वाल कचहरी थी। पोइ वरी मानी लॻी त असां अची मानी ते वेठासीं। त बेनज़ीर जेको आहे सो मां जेको तव्हां सां शेयर थो कयां, इहे मीर मुर्तज़ा जेके चया, चए असां मानी जी टेबल ते वेठासीं त बेनज़ीर साहिबा मूंखे ॿुधाए पई त चई मुर्तज़ा तोखे यादि आहे असां नंढे हूंदे अंबड़ियूं पटण हलंदा हुआसीं, ॻोठ हुते ॿनियुनि ते हलंदा हुआसीं, पोइ तोखे फलाणी शइ वणंदी, हितो मच्छी जेको सो हीअं ठाराईंदे, मां उहा तुंहिंजे लाइ मच्छी ठाराई आहे, तोखे हे भीडियूं वणंदियूं, हे मां ठारायूं आहे। त मतिलबु ईअं ॻाल्हियूं हलियूं। त
त मां चयोमांसि मूं चयो हाणे तूं मां तोखे अदी चवां प्राइम मिनिस्टर चवां मैडम चवां छा चवां छो त तव्हां चईंदे न तूं जेको बि आहे मूंखे चई सघे थो चईंदे ठीकु आहे तव्हांजी महिरबानी तव्हां मुंहिंजे लाइ सभु मैनेज कयो पर हाणे तव्हां मूंखे छाजे लाइ घुरायो आहे इहो ॿुधायो चई त बेनज़ीर मूंखे चयो त मां तोसां पॉलिटिकल डिस्कशन करणु पई चाहियो त मुल्की सूरत हाल ते त बकौल मुर्तज़ा जी हाणे मां इहो मुर्ज़ा खां जेको मूंसां शेयर थो करे मुर्ज़ा चई त मीर चयो त मां बेनज़ीर खे चयो त हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे चवां ॾिसो त असांजे पीउ जेको आहे सो हेतिरो वक़्तु हुकूमत कई असांजो जेको फादर हो जंहिंजी लेजेसी खे खणी असीं हलूं था उनजे मथां हज़ार इल्ज़ाम माण्हू हणी सघनि था त सख़्तु गीर हो हीअं हो पर मुंहिंजे पीउ जे मथां कॾहिं बि करप्शन जो इल्ज़ाम न लॻो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो करप्ट हो हर तव्हां इल्ज़ाम हणी सघो था त पाकिस्तान टोड़ियईं हूअं कयईं बांग्लादेश में हीअं करायऊं हीअं थियो पर भुट्टो ते इहो इल्ज़ाम कोई न हणंदो त भुट्टो करप्ट हो चई बेनज़ीर साहिबु ॿुधे पई चई तव्हांजी हुकूमत में केॾी करप्शन जूं जेको दाहूं थियूं थियनि असांजो माना जेको ख़ानदान आहे जंहिं लेजेसी खे खणी असीं हलूं था असां इनखे जे लाइ इहो ॾुखु आहे त असांजे मथां करप्शन जा इल्ज़ाम लॻनि असांजी फैमिली जे मथां लॻनि त एतिरे में आसिफ़ अली ज़रदारी बि अचे जॉइन कयो असांजी मीटिंग खे पहिरीं असां टे हुआसीं बेगम साहिबा ई बेगम साहिब चुप ई मां ऐं बेनज़ीर जो ईअं हलनि पियूं कचहरी ऐं इहो जॾहिं हीअ ॻाल्हि हले पई त आसिफ़ अली ज़रदारी साहिब बि अची जेको आहे अची वेठो जॾहिं मां बेनज़ीर खे चयो त असांजी हुकूमत जे मथां केॾा जेके करप्शन जा इल्ज़ाम आहिनि न सिर्फ़ु गवर्नमेंट जे मथां जेके ॿियनि असांजे वज़ीरनि ते लॻनि पर ख़ुदि अव्हांजी ज़ात जे मथां था करप्शन जा इल्ज़ाम लॻनि त बेनज़ीर ख़ुदि इन्हनि मामलनि में इनवॉल्व आहे इहो असांजे लाइ केॾो जेको आहे सो ॾुख जी ॻाल्हि आहे त उन ते इंटरवेन कयो ज़रदारी साहिबु चई न मुर्तज़ा तव्हां हिते पाकिस्तान जी पॉलिटिक्स खे नथा सम्झो तव्हां ॿाहिरि रहिया आहियो ऐं तव्हांखे मुल्क जी सूरत हाल जी बि ख़बर न आहे ऐं इहा सॼी असांजे ख़िलाफ़ु प्रोपेगेंडा आहे त मूं आसिफ़ अली ज़रदारी साहिब खे चयो त ॾिसो ही मुंहिंजी ऐं प्राइम मिनिस्टर जी मीटिंग आहे मूं ज़रदारी खे चयो त ही मुंहिंजी ऐं प्राइम मिनिस्टर जी मीटिंग आहे ऐं मूंखे ख़बर न आहे त तव्हांखे हिन मीटिंग में कंहिं घुरायो आहे इहो मां प्राइम मिनिस्टर खां पुछियो त मीटिंग त तुंहिंजी मुंहिंजी डिसाइडेड ही ऐं तव्हां विच में असांजे में न ॻाल्हायो मामलनि में मुंहिंजे इन ते बेनज़ीर ज़रदारी साहिब खे ईअं चिताए ॾिठो गौर सां बसि रुॻो ॾिठईंसि ऐं पोइ वरी मूं ॾे हीअं मतवजा थी ऐं मूं ॾिठो महसूसु कयो त हुन हू इशारो सम्झी वियो बेनज़ीर जो ऐं उथी हलियो वियो उन मीटिंग मां पोइ मां ऐं बेनज़ीर 1 to 1 हुआसीं पोइ मूं हुनखे चयो त हीअ करप्शन जा मामला आहिनि ॿिया मामला आहिनि ऐं मिसमैनेजमेंट आहे जेके घटि में घटि असांखे न करणु खपनि ऐं इन ते तोखे तवजो ॾियणु खपंदी इहे तुंहिंजी हुकूमत जे लाइ जेको हिकिड़ो बदमा दाग़ आहिनि न सिर्फ़ु गवर्नमेंट पर तुंहिंजी ज़ात जे मथां जेको असांजी फैमिली बैकग्राउंड आहे भुट्टो जो उन जे मथां बि इहे आङुरियूं खॼंदियूं आहिनि चई असांजी 2 कलाक उहा जेकी मीटिंग थी उन में काफ़ी मामलनि ते असां जी जेकी सोच हुई मुतफ़िक़ थियासीं ऐं पोइ आख़िर में बेनज़ीर चयो त मुर्ज़ा तमामु सुठो थियो जो असां हिक ॿिए सां मिलियासीं ऐं काफ़ी शयूं अपडेट थियूं ऐं मां उमेदु थी कयां त आईंदा असीं मिलंदा रहंदासीं ऐं इहा असांजी आख़िरी हुई ऐं पोइ मूंखे छॾणु आई ऐं उन खां पोइ हाणे इहा थी थिए मीटिंग जुलाई में
ऐं उनजी मीडिया में बि अचे वई त मुर्ज़ा भुट्टो ऐं प्राइम मिनिस्टर बेनज़ीर जी मुलाक़ात। इन मुलाक़ात खां पोइ मामला ख़राबु थियणु शुरू थी विया। भाउ भेण जी इन मुलाक़ात खां पोइ मामला ख़राबु थियणु शुरू थी विया। कहिड़ी सूरत में ख़राबु थिया? मुर्ज़ा जा जेके हुया और जेके मुर्ज़ा जी पार्टी में फॉलोअर्स आहे उन्हनि जूं गिरफ़्तारियूं हे हो, मुर्ज़ा खे जेको सो तंग करणु, उनजे पोयों जेको सो मतिलबु जीअं माण्हू कंहिंखे तंग कबो आहे गवर्नमेंट में, ईअं हिरासमेंट शुरू करणु हे हो, उन माण्हुनि खे गिरफ़्तार करणु हे करणु। डेफिनेटली जेको माण्हू तव्हां सां गॾु हले मुर्ज़ा सां हलनि पिया, उन्हनि जी जॾहिं गिरफ़्तारियूं थियनि पियूं त मुर्ज़ा खे ॿुधाइनि पिया साईं हो तव्हांजो जेको फलाणो उहिदेदार उनखे ॿधी आहे। माना इहो सिलसिलो जॾहिं हलियो ऐं पोइ आख़िरी ॾींहंनि में आख़िर इन पॉइंट ते पहुतो त कुझु माण्हुनि खे जेको आहे सो गिरफ़्तार कयूं, जिन खे कराची CI सेंटर ते रखियऊं। मुर्ज़ा भुट्टो उन्हनि जे छॾाइण लाइ कराची CI सेंटर ते बि वियो ऐं उनखां पोइ जेको आख़िरी जलसो हो मतिलबु उहो उन ॾींहं ते मुर्ज़ा जी सख़्तु तरीन प्रेस कॉन्फ्रेंस हुई, जेकी लास्ट प्रेस कॉन्फ्रेंस कई 70 क्लिफ्टन ते, जंहिंमें चई त असांखे तमामु तव्हां भित सां लाइण जी कोशिशि था कयो ऐं इन नतीजा सही न निकिरंदा ऐं असां रिएक्ट कंदासीं हिन ते। ऐं प्रेस कॉन्फ्रेंस करे पोइ जॾहिं हू वञनि पिया कंहिं जलसे में ऐं उतां जलसो अटेंड करे जॾहिं मोटिया त इहो पोइ 70 क्लिफ्टन ते जेको थियो वाक़ियो, इहो प्री प्लान हिकिड़ो हुयो जंहिंमें मुर्ज़ा ऐं संदसि साथियुनि जी शहादत थी। बेनज़ीर खे इहो ब्रीफ कयो त मुर्ज़ा भुट्टो खे पंहिंजनि साथियुनि मां जेके गाॾी में हुया, जेको हिन वक़्त ताईं रिपोर्ट्स आयूं आहिनि जेके मूं पढ़ियूं आहिनि, बेनज़ीर खे इहो ॿुधायो त मुर्ज़ा भुट्टो जा कुझु माण्हू जेके हा उहे मुख़्तलिफ़ धुरनि सां मिली चुका हा, जिन इहो वाक़ियो क्रिएट कयो। पुलिस जेको सो बेॾोही हुई ऐं हुननि पुलिस जे मथां जेको सो हमिलो कयो ऐं पुलिस पंहिंजे बचाव में जेको सो फायरिंग कई, जंहिंमें इनकाउंटर थियो, जंहिंमें मुर्ज़ा भुट्टो मारिजी वियो। पर हक़ीक़त में इहो न हो, इहो मुर्ज़ा भुट्टो जो जेको क़तलु हो हिकिड़ो सोचियल सम्झियल हिकिड़ी साज़िश हुई जंहिंजे तहत मारियो। ऐं ॿियो इहो त बेनज़ीर डिसीशन न वठी सघी। हाणे उहा मुंहिंजी लीडर बि रही आहे, मूंखे हुनजे हवाले सां रिस्पेक्ट बि आहे। ॾिसो कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो वाक़ियो थिए थो, हिकिड़ो एॾो वॾो वाक़ियो थिए थो, पर हिते नंढा वाक़िया था थियनि। जेकॾहिं को धाड़े जो को फुर जो वाक़ियो थिए थो त फ़ौरन SP जेको सो हुन SHO खे सस्पेंड था कनि या SP खे बदिली था करे छॾनि त बाबा हे वाक़ियो थियो, SP खे ट्रांसफ़र करे छॾनि। पर मुर्ज़ा भुट्टो जहिड़ो वाक़ियो थियो, हेॾो वॾो वाक़ियो थियो, इन में त हक़ीक़त में थियणो ई खपंदो त उन वक़्त जा जेके बि ऑफिसर्स हुया, DIG कराची, SSP जेके हुया या SHOs हुआ, उन्हनि सभिनी खे जेको आहे सो सस्पेंड करे ऐं उनखे अंडर इंक्वायरी हिरासत में वठी ऐं इन केस खे बेनज़ीर साहिबा जी हुकूमत ट्रायल करे हा त बाबा हिकिड़ी कमीशन क़ाइमु करे ऐं उन्हनि खां पुछिया त बाबा छो त बज़ाहिर त पुलिस सां ई त इनकाउंटर थियो न। SP जेको सो आगावाज दुरानी हो या शोएब सडल हो या ॿिया जेके ऑफिसर्स आहे या जेके उते, उन्हनि मां कंहिंखे बि इंट्रोगेट न कयो वियो ऐं यकतरफ़ा तौर इहा हिकिड़ी कार्रवाई थी। जंहिंमें ॿी वॾी ॻाल्हि इहा त अॻिते हली पोइ वरी जॾहिं बेनज़ीर जी जल्दी वरी हुकूमत बि ख़तमु थी वई ऐं मुर्ज़ा जे केस जो बि कुझु न थियो। अॻिते वरी वक़्तु अहिड़ो आयो जो हिकिड़े ॾींहुं वरी बेनज़ीर साहिबा पाण बि शहीद थी वई हिन दुनिया मां। उन खां पोइ जेकॾहिं बेनज़ीर साहिब जी शहादत खां पोइ जेकी 2008 में पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट क़ाइमु थी त उहे सभु ऑफिसर्स जेके मीर मुर्ज़ा भुट्टो मर्डर केस में इन्वॉल्व हा
ऑन स्पॉट मौजूदु हुआ, उन्हनि सभिनी खे जेको सो रेस्टोर कयो वियो, उन्हनि खे अहम प्रमोशन्स ॾिनियूं वयूं, अहम पोस्टुनि ते तैनात कयो वियो। इहो हिकिड़ो अलमियो हो मुर्ज़ा भुट्टो जे क़त्ल सां, हुनजे नाइंसाफ़ी सां, ऐं ख़ुदि पीपुल्स पार्टी जी मौजूदा क़यादत जे मथां हिकिड़ो सवालिया निशान आहे त छा जेकॾहिं ज़रदारी साहब जो को भाउ भाइटियो ख़ुदा न ख़ास्ता ईअं थिया त छा ज़रदारी साहब ईअं हुननि खे प्रमोशन ॾे हा जीअं मुर्ज़ा भुट्टो जे क़ातिलनि खे संदसि गवर्नमेंट खे में प्रमोट कयो वियो। हिन में को बि शक कोन्हे त मीर मुर्तज़ा भुट्टो जो क़त्ल जेको आहे उहो हिकिड़ो अलमनाक हादसो आहे ऐं हिकिड़ो क्वेश्चन मार्क आहे पीपल्स पार्टी जे मथां। न सिर्फ़ु मीर मुर्तज़ा भुट्टो जो क़त्ल ऐं उनजी जेका आहे साज़िश खे बेनक़ाब करणु, बल्कि बेनज़ीर भुट्टो जो क़त्ल जेको आहे उन खे बि जेको आहे सो अञा ताईं डिस्क्लोज़ कोन कयो वियो आहे या उन जूं इन्वेस्टिगेशन्स जेके आहिनि उहे कंप्लीट कोन थी सघियूं आहिनि। बहरहाल इहे तारीख़ जा जेके आहिनि से अलमिया हूंदा आहिनि ऐं उहे क्वेश्चन पंहिंजी जाइ ते बरक़रार रहंदा आहिनि। हाणे असांखे तव्हां इहो ॿुधायो त पीपल्स पार्टी बेनज़ीर भुट्टो जे दौर में, पीपल्स पार्टी भुट्टो जे दौर में ऐं पीपल्स पार्टी हींअर हिन वक़्तु ज़रदारी जे दौर में, इन्हनि में जेको आहे सो असांजी जेका इहा पीपल्स पार्टी आहे उहा केतिरी डिफरेंट नज़र अचे पई, केतिरे आइडियोलॉजी जे तौर ते ऐं उनजी जेका माण्हुनि में अंदरि जेका ईअं चइजे त अवाम जे अंदरि जेका उनजी उहा जेका मोहबत हुई पीपल्स पार्टी जे लाइ, उहा तव्हांखे हींअर किथे बीठल नज़र थी अचे? इहो हिकिड़ो अलमियो आहे त बेनज़ीर भुट्टो साहिबा ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जंहिं पार्टी जे लाइ पंहिंजो रतु ॾिनो, न सिर्फ़ु ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पंहिंजी जान ॾिनी, पाई चढ़ियो, बेनज़ीर भुट्टो साहिबा पंहिंजी जान ॾिनी, पर हुन सां गॾु सवें हज़ारे कारकुननि पंहिंजो रतु सतु जानियूं ॾिनियूं हुन पार्टी जे लाइ। उहा पार्टी जेकी आहे सा नज़रियाती तौर ते हाणे उहा पार्टी रही कोन्हे ऐं हिकु लिमिटेड कंपनी आहे ऐं हिकु जीअं कंपनी हलाइबी आहे उन में बोर्ड ऑफ डायरेक्टर्स हूंदा आहिनि ऐं उहे ई जेके फ़ैसिलो कंदा आहिनि वेही, ऐं शेयर होल्डर्स के केतिरो मुनाफ़ो ॾियणो आहे, केतिरो कंपनी खणंदी ऐं केतिरो जेको आहे सो पब्लिक में। इहो पीपल्स पार्टी जो अॼु जो हाल इहो आहे। ऐं पर हिन वक़्तु तव्हां सुबुह सां मतिलबु त हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि त पीपल्स पार्टी जे लाइ जस्ट चवंदा आहिनि त प्रोपेगेंडा आहे, कीअं आहे, पर ज़मीनी हक़ीक़तूं बि इहे आहिनि त पीपल्स पार्टी जो सॼो जेको कल्चर आहे या पीपल्स पार्टी जो हिकिड़ो 40 साल खां मथे पीपल्स पार्टी जे हिकिड़े सॼे मुख़्तलिफ़ दौरनि खे मूं जेको ॾिठो आहे ऐं मुंहिंजे साम्हूं उहे सभु शयूं हिकु तस्वीर या हिकिड़ी नंढी वीडियो क्लिप वांगुरु हलंदियूं आहिनि त पीपल्स पार्टी किथां ऐं कीअं हलंदी ऐं हिते पहुती आहे। हाणे त ईअं आहे त जेके प्रोजेक्ट्स आहिनि, तरक़ियाती कम आहिनि, डेवलपमेंट्स आहिनि, उन में हिकु धंधो आहे, बिज़नेस आहे त ही कम जेके आहिनि से ही रोड रस्ता बिल्डिंग्स जेके से कंहिंखे ॼणा आहिनि इन मां असांखे केतिरो मिलंदो, ऐं पार्टी खे हिकु लिमिटेड कंपनी वांगुरु हलायो थो वञे त उन में हेतिरो शेयर तव्हां हिते पहुचाईंदव, वज़ीर साहब खे हेतिरो मिलंदो, पोइ हिते हेतिरो ॾींदव, उन खां पोइ हीअं ॾींदव, ऐं वर्कर त आम हाणे हिकिड़ी ॻाल्हि मुसीबत इहा आहे त को सब्सिट्यूट कोन्हे न। हिकिड़ा माण्हू सालनि खां वठी हिकिड़ी पार्टी में वेठा आहिनि, उहे चवंदा हाणे ॿी कहिड़ी पार्टी में वञूं, जेको आहे बसि हिते सही आहे, मुंडे पोइ जॾो सॾो। ऐं ॿियो इहो आहे त हिकिड़ो पीपल्स पार्टी जे अंदरि हिकिड़ो नओं कल्चर आहे, ख़ुदारको कल्चर, वर्कर वारो जेको कॉन्सेप्ट ई ख़तमु थी वियो आहे। हाणे पीपल्स पार्टी सिर्फ़ु जेके वॾेरा आहिनि, जागीरदार आहिनि, सरदार आहिनि, उन्हनि जे भाड़े थी उन्हनि खे ख़बर आहे त जेके बि असांजा वोटर आहिनि, वोटर आहिनि,
उहे भोतारनि ऐं सरदारनि जी चवण में आहिनि, नवाबनि जी चवण में आहिनि, आम माण्हुनि ऐं वर्करनि जी जेको आहे सो खामखा जेको आहे सो उन जा लाॾ कोड खणिजनि, उन जा जेके सहजनि। तव्हां चंद भोतारनि खे पाण सां मिलाए वठो, तव्हां इलेक्शन खटी वेंदव। तव्हां मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा जेके बि चङा मुड़ुस आहिनि उन्हनि खे तव्हां पंहिंजी पार्टी में शामिलु करे छॾियो, उहे तव्हां सां गॾु हलंदा ऐं तव्हांखे इलेक्शन खटी ॾींदा। ऐं उनखे उन चयलु आहे त बाबा तव्हांखे हीउ जेको टेन्यूअर ॾियूं था इन मां तव्हां पाण बि कमायो ऐं असांखे बि पहुचायो, ऐं वरी इलेक्शन में तव्हांखे विढ़णो आहे, इन मां ख़र्च पका बि तव्हांखे करिणा आहिनि। त हिकिड़ी बदकिस्मती आहे। ॿियो वरी हिकिड़ी ॿी बि आहे असांजो अलमियो आहे त सब्सिट्यूट कोन्हे माण्हुनि वटि। हिकिड़ो सब्सिट्यूट हूंदो आहे न, त जेकॾहिं मां नंढो मिसाल ॾींदो आहियां त माण्हुनि में अञा ताईं एतिरी जेको आहे सो न आई आहे को इनकलाबी जेको आहे सो जीअं कोमप्रस्तनि हिकिड़ो वॾो तवील अरसो जेको आहे सो चूंड मैदान खे ख़ाली छॾियो आहे ऐं कोशिशि कंदा आहिनि हाणे जेको सो कोमप्रस्त जेके कुझु उन्हनि जूं पार्टियूं इन तरफ़ आयूं आहिनि त असांखे आम चूंडुनि जी तरफ़ वञणु खपे। हाणे उन में मुसीबत इहा आहे त कोमप्रस पार्टियुनि जे अंदरि मां तव्हां हिते खुली थो ॻाल्हायां तमामु बिल्कुलु। हाणे असां वटि कोमप्रस जेके धुरियूं या पार्टियूं आहिनि उहा आहे हिकिड़ी अयाज़ लतीफ़ पलीजो साहिब जी पार्टी आहे। पलीजे साहिब जो जेको धड़ो आहे उहो आहे पंचायत ते। उन खां पोइ डॉक्टर कादिर मक्सी साहिब जी आहे, या कुझु ॿिया जेके ग्रुप्स आहिनि, या बशीर ख़ान जी जेका असां जसकम जलाल महमूद शाह साहिबु आहे। हाणे इन सभिनी पार्टियुनि में मिलाए सिर्फ़ु हिकिड़ी पर्सनैलिटी आहे। सॼी क़ौमी अवामी जेकी तहरीक आहे उन में हिकिड़ो ई जेको आहे सो पर्सनैलिटी आहे, उहो आहे अयाज़ लतीफ़ पलीजो साहिबु। ॿिया वीचारा सभु वर्कर आहिनि, मौलाई मिसकिन। डॉक्टर कादिर मक्सी साहिब जी पार्टी आहे तरक़ी पसंद पार्टी। डॉक्टर साहिबु मुंहिंजा दोस्त आहिनि, पर हुन में जेकी शख़्सियत आहे डॉक्टर साहिब जी पंहिंजी शख़्सियत आहे, ॿिया हुन सां उहिदेदार आहिनि, वर्कर आहिनि। अहिड़े तरीक़े सां बशीर ख़ान जो नौजवान छोकिरो आहे, सनान कुरैशी आहे, जलाल महमूद शाह, ॿ भाइर पाण में जेको आहे सो जलाल महमूद शाह साहिबु ऐं उन खां साईं ज़ैन शाह साहिबु। टोटल काउंट कयूं 5 माण्हू, अयाज़ लतीफ़ पलीजो, डॉक्टर कादिर मक्सी, बशीर ख़ान जो फर्ज़त, उन खां पोइ 2 भाइर जलाल महमूद शाह, ही 5 माण्हू। सिंध गवर्नमेंट ठाहिण जे लाइ अव्हांखे 100 MPs खपनि। ज़मीनी हक़ीक़तुनि ते था ॻाल्हायूं। जॾहिं तव्हांजा 100 माण्हू सिंध जे मुख़्तलिफ़ तकनि मां MPs चूंडिजी ईंदा, तॾहिं तव्हां ठाहींदव सिंध गवर्नमेंट। चीफ मिनिस्टर तव्हांजो थींदो। पीपल्स पार्टी जो नेटवर्क गुज़िरियल 50-60 साल खां आहे। हुन वटि सिंध जा टोटल भोतार चङा मुड़ुस सरदारनि जा नेटवर्क मौजूदु आहिनि। माण्हू वीचारा उहे ई उन्हनि जे रहमो करम ते छॾिया विया आहिनि। हाणे असांजे जेके कोमप्रसनि जे हवाले सां अवां पार्टियूं या मां पार्टियूं ॿुधायूं, उन्हनि में डॉक्टर साहिबु जो तक बि कासिमाबाद, अयाज़ लतीफ़ साहिब जो तक बि उते, ॿिया माण्हू वीचारा वर्कर आहिनि। टंडो मोहम्मद ख़ान खां वठी बदीन ताईं, कराची खां वठी कश्मीर ताईं, जेके घोटकी, लाड़काड़ो, जैकबाद, इहे तक आहिनि न, उन्हनि जे सूबाई असैम्बली जा तक आहिनि। इते जेके वीचारा उहो असांजा वर्कर आहिनि कोमप्रस्त, उहे वीचारा मोलाई आहिनि, ग़रीब आहिनि। माण्हुनि में अञा एॾो शऊर आयो कोन्हे जो को
असां वटि त जेको आहे सो हिंदुस्तान जे मशरक़ी पंजाब जेतिरो शोर बि न आयो आहे जो उते जेको सो जेको दिल्ली जो जेको हुयो चीफ मिनिस्टर जेके आम आदमी पार्टी उहा मूव करे आई आहे पंजाब ताईं। ऐं हींअर जेको पंजाब जे ताज़ियूं चूंडूं थियूं आहिनि उन में केजरीवाल वारी पार्टी जेकी आहे उन जे हिकिड़े मैकेनिक रक्षा वारे उतां जे पंजाब जे सिटिंग चीफ मिनिस्टर खे शिकस्त ॾिनी आहे। ऐं सभु माण्हू जेके खटी आया आहिनि अक्सरियती हुते बीजेपी खे शिकस्त ॾेई आया आहिनि ऐं सभु हेठे क्लास जा माण्हू चूंडिजी आया आहिनि। सिंध जे माण्हुनि वटि असां चवंदा आहियूं सिंधी माण्हू वॾो शऊर आहे असां वटि ऐं वॾा लिखियलु पढ़ियल आहियूं वॾो शऊर आहे। पर जॾहिं असां कंहिं शरीफ़ ग़रीब माण्हू खे आम चूंडुनि में बीहारींदासीं त असां पाण हुन जे मथां टोकूं कंदासीं त यार तूं वरी शाबाश थी, तूं वरी साईं नवीद कमरे जे साम्हूं बीठो आहे, तूं फलाणे नवाब जे साम्हूं बीठो आहे, त तूं साईं फलाणे जे साम्हूं बीठो आहे। यार ख़ुदि पंहिंजा बिरादरी वारा हुनखे रोकींदा त तूं यार ग़लति कमु छो थो करे। कॉम्परस्त जे लाइ हिकिड़ो सवाल थो ॿुधाए त छा कॉम्परस्त पंहिंजी लीडरशिप खां अलावा जेके सेकेंड ईयर में हूंदी का लीडरशिप पाण पैदा नथा करणु चाहिनि या हुननि जो मक़सदु ई कोन्हे त असां पंहिंजी पार्टी खे एतिरो वधाए अॻियां खणी अचूं? छा इन जो तव्हांखे छा थो नज़र अचे? न हिकिड़ी ॻाल्हि आहे त ॾिसो मां असां पॉलिटिकल वर्कर आहियूं न, मां बेसिकली पॉलिटिकल वर्कर आहियां ऐं सियासी हिकिड़ो नंढो शागिर्द बि आहियां हिस्ट्री जो बि। हीअ इर्तिका जो अमल आहे चेंजिस ईंदियूं डेफिनेटली चेंजिस ईंदियूं उनखे तव्हां रोके ई नथा सघो। हीअ इर्तिका जो एवोल्यूशन आहे उन इर्तिका ईंदी टाइम लॻंदो स्लोअर पर ईंदड़ जेको आहे सो जीअं हाणे ॾिसो हाणे जेको हींअर पाकिस्तान जी जेकी पॉलिटिकल सूरत हाल आहे इन में जेको हींअर इहे असेंबलियुनि खे टोड़ियो अथऊं कयो अथऊं या जेको मिसाल थिए थो सिनेरियो जेकॾहिं इन में हाणे जेकॾहिं आम चूंडूं थियनि थियूं जेकॾहिं सुप्रीम कोर्ट चए थी त बाबा हीअ जेको हिनखे जस्टिफाई थी करे ऐं चूंडुनि जो ऐलान थो थिए त मूंखे त साॻी सूरत हाल थी लॻे त उहे ई साॻा वॾेरा बोतार सभु खटी ईंदा। असांजा जेके दोस्त इहे पाण में ई सीटुनि ते न ठहंदा कुल आहिनि 5-6 ॼणा वीचारा बीहण जे लाइ जेको आहे हुन में पोज़ीशन में उहे बि जेको हुन ते ठहंदा कोन। ऐं अलाह करे मुंहिंजी त दिली ख़्वाहिश आहे त माण्हू उन्हनि खे चूंडनि। ॿियो न त बि 2-4 के 5 माण्हू खे चङड़ा त खे चूंडिजी अचनि जेके हुन में ऐवान में ॻाल्हाइनि त बि इहा असांजे माण्हुनि लाइ ख़ुशकिस्मती थींदी। हिते त माण्हू जेको उन्हनि खे चूंडनि कोन था ऐं साॻियो रिवायती तौर बोतार चूंडिजी था अचनि त हिकिड़ो प्रोसेस लॻंदो टाइम लॻंदो। ऐं माण्हुनि खे बि छो त ॾिसो आम समाज खे तब्दील करण लाइ माण्हुनि जी ब्रेन वॉश करिणो थो पवे। इनकलाब आणण लाइ जेके रशिया चाइना या जेके बि ईरान जे इनकलाब खे ॾिसो उते माण्हुनि जे ज़हननि खे जॾहिं तब्दील कयो वियो न तॾहिं हुननि शहनशाहियतुनि खे ख़तमु कयो। सिंधी माण्हुनि जो जेसिताईं ज़हन तब्दील न थींदा ओसिताईं इहो असांजे मथां वॾेरनि जो घटि ॻिचीअ में हूंदो ऐं असां सर्वाइव कंदा रहंदासीं। अच्छा ज़ुल्फ़िकार साहब हाणे असां पुठियां तारीख़ जो सॼो जेको आहे सो मंज़रनामो ॾिसंदा पिया अचूं। हाणे हींअर जेकॾहिं असां ॾिसूं त आचर जे ॾींहुं जेका पार्लियामेंट में अपोज़िशन अदम एतमाद जी तहरीक पेश कई हिकिड़ो क़ानूनी अमल जेको आहे उहो थियण वारो पर उन सॼे अमल खे क़ानूनी अमल खे आइनी अमल खे जेको आहे उन ग़ैर आइनी तरीक़े सां जेको आहे सो रोलअप करण जी कोशिशि कई वई। इन जा जेके आहिनि से मुल्क जी सियासी सूरत हाल ते तव्हांखे कहिड़ा असरात जेके आहिनि उहे पवंदे नज़र अचनि पिया? उन सां असांजो मुल्क केतिरे हद ताईं कमज़ोर थींदो या असां वाक़ई जमहूरी का कुवत हासिलु कंदासीं उनखे तव्हां कीअं था ॾिसो? प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान खे बुनियादी तौरु जेके ॾिसजे त हू क्रिकेट जो खिलाड़ी हो हादसाती तौरु सियासत में उनखे आंदो वियो
ऐं हुनखे आणण वारियूं क़ुवतूं बि जेके उहे कंहिंखां ॻुझूं कोन्हनि ऐं हुनखे अहिड़े तरीक़े सां लॉन्च कयो वियो पाकिस्तान में जो माण्हुनि हिकिड़ी होप महसूसु कई त जेकॾहिं पीपुल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जेके ॿई करप्ट हिकिड़ो जेको नैरेटिव पेश कयो वियो बयानियो त पीपुल्स पार्टी ऐं नवाज़ लीग ॿई हिकिड़ियूं करप्ट पार्टियूं साबित थियूं आहिनि ऐं गुज़िरियल कंहिं वरियनि खां ॿिन्ही मुल्क ते हुकुमरानी कई आहे। हाणे इन ॿिन्ही मां तब्दीली जी का उमेदु कान्हे। जेकॾहिं का चेंज आणे सघिजे थी त उहो को हिकिड़ो नओं चहिरो टियों चहिरो का टीं क़ुवत टीं पार्टी आणींदी ऐं उहा इमरान ख़ान जी सूरत में लॉन्च कई वई पाकिस्तान में। इमरान ख़ान साहब जे लाइ मुंहिंजो जेको मुंहिंजो ज़ाती जेको आहे त उनजी अञा सियासी जेकी तरबियत आहे उनजी सोच उन तब्दील न कई आहे। उहो अञा ताईं मुल्क जी सियासत खे न्याज़ स्टेडियम जो ग्राउंड थो सम्झे ऐं पिच थो सम्झे त आख़िरी बाल ताईं मां खेॾंदुमि, पर सियासत ऐं क्रिकेट में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। मुल्की हालतुनि ऐं ग्राउंड रियलिटीज़ ते माण्हू डिसीशन कंदो आहे। 3.5 सालनि जे अंदरि पाकिस्तान जी जेकी इकॉनमी आहे उन जो जेको हशर थियो आहे, ऑयल प्राइसिस, पाकिस्तानी रुपए जो जेको मुल्ह आहे, अरड़हनि में डॉलर जी क़ीमत ऐं हाणे क़ीमत तव्हां ॾिसंदो त केॾो राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। 2018 में जॾहिं इमरान ख़ान सरकार आई हुई त उन वक़्तु जेकी आयल गिह जी खंड जी रोज़मर्रा जूं जेके आहिनि शयूं ग्रोसरी आहे उन जूं क़ीमतूं 3 खां मथे थी वियूं आहिनि ऐं हुनजो हिकिड़ो रहियो त घबराना नहीं है, पर तव्हांखे घबराइणो न आहे बसि, चाहे मरी वञो साहु निकिरी वञे। मतिलबु हुन इकोनॉमिकली कंहिं बि क़िस्म जी अचीवमेंट्स इमरान ख़ान साहिब जूं कोन करे सघियो। माण्हुनि जेके होप्सूं टुटियूं त हेतिरा लख घर ठाहींदासीं, हेतिरा करोड़ जेके वरी नौकरियूं ॾींदासीं, न इन क़िस्म जा जेके नारा उहो जेको माण्हुनि जे मथां हिकिड़ो किरिज़मा हो, सहर हो, उहो बि टुटो आहे। ऐं ॿियो त जिन क़ुवतुनि हिन खे लॉन्च कयो, अॻिते आंदो, ही हाणे ख़ुदि उन्हनि जी ॻिचीअ में पइजी वियो आहे। जीअं भोले खे माण्हू कुल्हे ते विहारींदो आहे, पोइ उहो भोलड़ो जेको थोरो पटको लाहे विझंदो आहे न, हिन खे कुल्हे ते त विहारियूं पर हाणे पटको लाहे पियो उन्हनि जो बि जिन क़ुवतुनि हिन खे आंदो ऐं उहे पाण हाणे परेशान आहिनि त हाणे हिन मां जान कीअं असां छॾायूं, ऐं छो त हे उन्हनि जी बि नथो मञे पंहिंजी जाइ ते। हीअ त थियो इहे, पर जेको डेमोक्रेटिक जेके हूंदा आहिनि, हिकिड़ो इंटरनेशनली जेको असां वटि डेमोक्रेसी जो कॉन्सेप्ट आहे उहो इहो आहे, चाहे अमेरिका जो ऐवान हुजे, बर्तानिया जो ऐवान हुजे या हिंदुस्तान जो ऐवान हुजे, या मतिलबु जेके दुनिया जा जे पार्लियामेंट्री सिस्टम में हिकिड़ी शइ आहे त जेसिताणी अव्हांखे ऐवान में अक्सरियत हासिलु आहे ओसिताणी अव्हां लीडर ऑफ हाउस आहियो। जॾहिं तव्हां ऐवान जी उहा अक्सरियत तव्हां सां नथी रहे त तव्हां उन निज़ाम खे सिस्टम खे क़बूल करे ऐं तव्हां साइड ते हलिया वञो त अवी मूंखे लीडर चूंडियो, हाणे जेकॾहिं मूं ते एतबार कोन्हे त आउं अपोज़िशन में विया। इमरान ख़ान खे करिणो त ईअं हो असूलनि त ओॾां विया ऐं पर चवंदा आहिनि त ग़लतियुनि जे मथां ग़लतियूं, पंहिंजी ज़ात खे बचाइण लाइ ऐं हिकिड़ी पंहिंजी अना खे बचाइण लाइ ग़लतियुनि जे मथां ग़लतियूं ऐं सभु जेके ग़ैर आइनी क़दम, डिप्टी स्पीकर जी जेकी आहे हिकिड़ो सॼो स्क्रिप्ट जेको आहे
सो मैनेज थियल स्क्रिप्ट तव्हां ॾिठो हूंदो त होॾां डिप्टी स्पीकर हाणे जेके ऐवान जी कार्रवाई जेकॾहिं हलो तव्हां चओ था त हीअ हिकिड़ी गैर मुल्की साज़िश ही ऐं हे हो त बाबा तव्हां महीनो अॻु जी जेको आहे सो तहरीक अदम एतमाद हिते पेश थियल आहे उन ते तव्हां इजलास घुरायो आहे स्पीकरुनि ने कार्रवायूं हलायूं तव्हां पहिरें ॾींहं ते रद्द करे छॾियो आहे न पहिरीं त तव्हां बार्गेनिंग कंदा रहिया हो MQM सां ॻाल्हाईंदा रहियो परेज़ चौधरी परेज़ सां ॻाल्हाईंदा रहियो तहरीक इंसाफ़ जॾहिं तव्हां आख़िर में ॾिठो त असांजी हाणे अक्सरियत आहे ई कोन इतिहादी बि छॾे विया ख़ुदि तव्हांजी पार्टी वारा छॾे विया ऐं आख़िर में तव्हां जॾहिं खे को रस्तो न बचो इहो जेको तव्हां पहिरें ॾींहुं चयो आहे स्पीकर पहिरें ॾींहुं चयो त बाबा गैर मुल्की साज़िश आहे हिन ते का बि जेको आहे न थींदी तव्हां जॾहिं आख़िरी सभु तव्हांजा हरबा नाकाम विया आख़िरी ॾींहं ते हिकिड़ो ठहियलु ठुकियलु स्क्रिप्ट ॾेई ऐं डिप्टी स्पीकर जेको सो अचे थो ऐं उनखां अॻु में लॉ मिनिस्टर जेको चए थो त हीउ जेको सो करारदाद जेको आहे सो गैर मुल्की साज़िश आहे इन लाइ रद्द कई वञे हू वेहे थो डिप्टी स्पीकर चए थो त हीअ जेको सो रूल्स नंबर फलाणे त इलीगल आहे ऐं हीअ रद्द कई थी वञे कार्रवाई जेको सो ख़तमु कई उते ख़तमु थी वञे उते टेलीविज़न ते वरी प्राइम मिनिस्टर क़ौम सां जेको आहे सो तक़रीर जे लाइ जो वेही थो रहे त बाबा मां सदर खे जेको आहे सो डिज़ॉल्व असेंबली डिज़ॉल्व पर पूरो हिकिड़ो लिखियलु स्क्रिप्ट जेको सो अचे तव्हां पेश कयो था यकीनन इन मां हिन सूरत हाल मां हाणे जेको जीअं त कोर्ट जे अंदरि आहे मैटर ॾिसूं त सुप्रीम कोर्ट उन ते छा थी ॾिसे पर पॉलिटिकली पाण खे इमरान ख़ान सियासतदान सुठो सियासतदान त हुयो ई कोन खिलाड़ी हो ऐं हाणे लूज़र आहे मां इहो चवंदुमि त लूज़र आहे सियासत जे मैदान में असां जेकॾहिं ॾिसूं त असां वटि तमामु घटि नौजवान जेके आहिनि उहे अहिड़ा क़ाबिल नौजवान हींअर एंटर थिया आहिनि हींअर असांखे बिलावल भुट्टो सभिनी खां सर फ़हिरिस्त नज़र पियो अचे तव्हांखे केतिरी उमेदु आहे त बिलावल भुट्टो हिकु कामयाबु सियासतदान जेको आहे पंहिंजे पाण खे साबित कंदो छो जो तव्हां पार्टी सां हिकिड़ी डिघी वाबस्तगी रखो था उन जी मदर सां तव्हां गॾु कमु कयो आहे तव्हांखे बिलावल भुट्टो में केतिरी क़ाबिलियत नज़र अचे थी बिलावल भुट्टो नौजवान आहे लिखियलु पढ़ियलु आहे माण्हुनि जूं उमेदूं बि वाबस्ता आहिनि उन में त हीउ नौजवान बेनज़ीर जो पुटु आहे ऐं हिन में स्टेमिना बि आहे त हीउ कुझु करे सघंदो ज़ाती तौरु मां इहो चवंदुमि त मां दुआगू आहियां हुनजी कामयाबी लाइ पर ॿ शयूं आहिनि बिलावल जे साम्हूं जेकॾहिं हुन पंहिंजे माउ ऐं नाने जी लेजेसी खे खयों सही तरीक़े सां उहो त सही आहे पर जेकॾहिं हुन पंहिंजे वालिद साहब ऐं पुफी जी लेजेसी खे खयों त पोइ न सिंध लाइ बहितरु थींदो न बिलावल साहब लाइ बहितरु थींदो इहो बदकिस्मती थींदी ऐं ॿियो इहो आहे त हेतिरे अरसे में सिंध गवर्नमेंट जे हवाले सां छो त जॾहिं खां बिलावल पॉलिटिक्स में एक्टिव थियो आहे त सिंध गवर्नमेंट त ख़ैर गुज़िरियल 14 सालनि खां पीपुल्स पार्टी जे वटि आहे पर जॾहिं खां हीउ सियासत में आयो आहे ऐं हिन चेयरमैन संभालियो आहे उहिदो त गुज़िरियल हिननि 5-6 सालनि खां बिलावल एतिरो ॿार बि न आहे हाणे रहियो लिखियलु पढ़ियलु नौजवान आहे जेके बि अख़बारूं आहिनि डॉन जंग न्यूज़ ॿिया सभु उन में सभु मामला अॼुकल्ह जेके लिखिजी था अचनि आर्टिकल्स अचनि था पिया मिसमैनेजमेंट बैड गवर्नेंस ॿिया मामला जेके आहिनि तालीम जा सिहत जा मसइला आहिनि हॉस्पिटल्स जूं जेके लॉ एंड ऑर्डर आहे सभु उन ते आर्टिकल्स अचनि था ऐं ईअं न त रुॻो भला असां रुॻो काविश ते डिपेंड कयूं या जेके हीअ असांजो सिंधी अख़बारूं पर असांजूं जेके अंग्रेज़ी अख़बारूं आहिनि उन में डॉन में बहितरीनु रिपोर्टिंग थी हले सोशल मीडिया आहे उन ते जेके इहे मामला हाईलाइट्स था थियनि ऐं उन ते बिलावल जो जेको आहे सो घटि में घटि
सिंध गवर्नमेंट जे मथां जेको आहे सो हुनजो त हिकिड़ो माण्हू खणे सख़्ती करे त बाबा हीअ मामला जेके हिन नोटिस वठणु खपे, पर उन ते हू मां सम्झां थो त बे अख़्तियार आहे, जेकी ही बैड गवर्नेंस आहे ऐं रिश्वत करप्शन उन ते जेको सो बिलावल जी जेको ख़ामोशी कंप्रोमाइज़ उन ॾाढो डिसहार्ट कयो आहे, उन ॾाढो मायूस कयो आहे त हिन नौजवान खे जेकॾहिं पंहिंजे पार्टी, पंहिंजे माउ, पंहिंजे नाने जी उन सॼी उन फ्यूचर लेगेसी खे ॾिसणो आहे त घटि में घटि पोइ इन्हनि सभिनी शयुनि खां मथां उथी हिनखे कमु करिणो पवंदो, वरना अॻिते हली ऐं माण्हू हिन मां बि मायूस थी वेंदा। महिरबानी वांजी। नाज़रीन, उम्मीद आहे त तव्हांखे ज़ुल्फ़कार क़ादरी सां असांजी पीपल्स पार्टी जे पर्सपेक्टिव में ऐं असां जेका हींअर हलंदड़ सूरत हाल आहे उन जे पस मंज़र में जेका असां ॻाल्हि ॿोल कई आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। ऐं आख़िर में क़ादरी साहिबु जेको मैसेज ॾिनो स्पेशली बिलावल भुट्टो ज़रदारी जे लाइ, त उनखे सिंध जी सूरत हाल खे ॾिसणु खपे, छो त पाण यंग आहे ऐं उभरंदड़ हिकु सियासतदान आहे। ऐं उन खां अलावा हुनजो जेके असांजूं डेली अख़बारूं अचनि थियूं सिंधी खां अलावा जेके इंग्लिश अख़बारूं अचनि थियूं उन्हनि में बि हू आर्टिकल्स पढ़े थो, सोशल मीडिया सां हू कनेक्टेड आहे, त सिंध जे मसइलनि खे ॾिसे थो ऐं सिंध जे अंदरि जेके असांजा लॉ एंड ऑर्डर जा मसइला आहिनि या करप्शन जा जेके मसइला आहिनि या असां वटि तालीम जो जेको बुरो हाल आहे ऐं सिहत में कुझु बहितरी नज़र अचे थी, पर उनखे बि अञा बहितर करण जी ज़रूरत आहे। मतिलबु आहे त सिंध खे तरक़ी याफ़्ता सूबो बनाइण जे लाइ जेतिरो कमु करण जी ज़रूरत आहे बिलावल भुट्टो खे करणु खपे त जीअं मुस्तक़बिल में पीपल्स पार्टी अञा वधीक कामयाबी हासिलु करे सघे। उमेदु आहे त तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो हूंदो, जेकॾहिं तव्हां अञा सब्सक्राइब न कयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कंदा त जीअं असांजूं फ्रेश नोटिफिकेशन्स तव्हां ताईं पहुची सघनि। अल्लाह भाई।